अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम। आऊं आहियां इंजीनियर शफ़ीमंद लाखो। नाज़रीन कराम, अॼु जेका आयत असां खणूं था उहा आहे सूरत नंबर 41, सूरत फुसलत, जंहिंखे हाम मीम सजदा बि चइबो आहे। लेकिन हिन आयत मूंखे ॾाढो इम्प्रेस कयो आहे, छाकाणि त हिन जे अॻियां पोयां जेको बैकग्राउंड आहे न, उहो कमाल आहे। हाणे हिन आयत खे जेको हुन जो बैकग्राउंड आहे उन खां सम्झण खां अॻु में असांखे हिंदू भाउरनि जो जेको मज़हब आहे उन खे थोरो ब्रीफ करिणो पवंदो मूंखे तव्हांखे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॾिसो, असां रुगो दुश्मनीअ में हिंदुनि खे परे करे छॾियो आहे त बुतनि जी था पूॼा कनि, हीअं था कनि, हीअं था कनि। लेकिन इन खे थोरो थधे दिलि सां ॾिसिजे त जेके हिंदू इहे वलीउल्लाह जे शिकिल जूं मूर्तियूं लॻाइनि था, इहो हिन जे मज़हब में आहे ई कोन। हाणे मां थोरो इन ते तव्हांखे ॾेखारींदुसि। पहिरीं छा आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हे आहे रगवीद ऐं अगंद, नगना नाद, आहोब सुगंध। इहो इन तां मां कोटेशन कयां। चए थो, यादि रखो त सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त दुनिया जा क़दीम तरीन क़ुरानी किताब वेद आहिनि, जेके 20 करोड़ साल अॻु में हिन नालनि सां लिखिया हुआ। कहिड़ो? अगनंद, नगना यानी नाद, आहोब माना सुगंध। जेके तूफ़ान नूह में लुड़ी विया हुआ हुननि जा नाला हिन रीति आहिनि। तूफ़ान नूह, जल पर ल्युआन, मनू महार सट। इहो इन में हिंदीअ में इन नूह अलैहिस्सलाम जो इहो नालो वरितो थो वञे। हिननि जे ख़ुदि इन किताबनि में अक़ीदो छा आहे? क़ुरान में अचे थो, सूरत अल-शूरा जी आयत नंबर 11 में, बिस्मिल्लाहिर रहमानी, लईस कमिस्लिही शैइन। अल्लाह ताला सां का बि शइ मुशाबिहत नथी रखे। त यजुर्वेद जी आयत नंबर चैप्टर 4 आयत नंबर 32 में अचे थो, इस पर मेश्वर की कोई मूर्ति नहीं बन सकती। माना मूर्तियूं आहिनि ई कोन हिननि जे मज़हब में। पर हिननि जेके मूर्तियूं लॻायूं आहिनि से ई चवनि था त इहे जेके मूर्तियूं आहिनि असीं इन जी पूॼा थोरी था कयूं। इहे जेकॾहिं तव्हां वञी रेफरेंस मूर्ति wikipedia.org में वञी ॾिसो त चवनि था, द मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विद द डाइटी। माना इहा मूर्ति जेका आहे उन बुज़ुर्ग जे शिकिल जी आहे, जेके नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा वली हुआ या हिननि जे ॿियनि क़ौमुनि जा ॿियनि मज़हबनि में वली आहिनि अलाह बुज़ुर्ग, उन्हनि जा रूह भॻवान सां यानी अलाह सां जन्नत में आहिनि। इहो असांजो बि इहो ई अक़ीदो आहे त असांजो हर वली हिन वक़्तु उनजो रूह क़बर में कोन्हे, असांजो हर वली जन्नत में आहे, पर उनखे अछे पखीअ में रूह विधो वियो आहे, जंहिंजे करे हू खाए पीए थो उते। त हे चवनि था त असां मूर्ति लॻाई आहे जो सतें आसमान ते असांजो आवाज़ु वञी कोन सघंदो। हीअ जेका असां मूर्ति पोइ खे शैतान ॾसी कंहिं ॾसी त इहा लॻायो, इहा हुन ताईं 7 आसमाननि ते आवाज़ु पहुचाईंदी, उहो तव्हांजो कमु करे ॾींदो। इहो हिन जो अक़ीदो आहे। हाणे जेकॾहिं असीं हिन जे मज़हबी किताब रगवेद जेको आहे सो 1:24-5 में पढ़ूं था, अचे थो, परमात्मा माना अलाह चवे थो ॿुधायो, मूंखां वधीक केरु अव्हांखे नज़दीक आहे, मां अव्हां जो मुआफ़िया। माना अलाह हुननि खे चवे थो त मां तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां। परमात्मा चए थो मां तव्हांजे साह जे, असांजे इस्लाम में विया त अलाह सी अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। अलाह चए थो मां तव्हांजी साह जे रग वेझो आहियां। क़ुर जी आयत बि साॻी ॻाल्हि थी करे, हिननि जी आयत बि साॻी ॻाल्हि थी करे। हाणे आख़िर इहो जेको मूर्तियुनि जी जेके जो वसीलो अख़्तियार था कनि त हितां मोबाइल करे उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ु पहुचंदो, इन जे बारे में अल बैरूनी बि जेको हिंदू मज़हब जो सभ खां वॾो ॼाणू हो, हिंदू अवाम खे मुशरिक ऐं ख़ासि माण्हुनि खे मोहित, माना हिंदुनि में बि अहिड़ा सम्झ वारा माण्हू आहिनि, पोइ या त पंहिंजे मज़हबी किताबनि खे जीअं मां तव्हांखे पढ़ायां थो त उन्हनि खे पढ़ी ऐं सम्झनि था त इहो सॼो ठगी आहे, इहा रुगो ॾोकड़नि गॾु करण जे लाइ इहे मूर्तीअ जे मथां मज़ारूं ठाहे ऐं उते पेतियूं रखे माण्हुनि खे गुमराह था कनि। त चए थो जेके ख़ासि माण्हू आहिनि, ऐं असां वटि बि ईअं आहे,
जेके क़ुर खे सम्झी पढ़नि था उहे कॾहिं बि हिन शिरक में अहिड़े क़िस्म में मुब्तला कोन था थियनि त चए थो बाक़ी हिंदू अवाम मुशरिक आहे। जीअं असां वटि आहे किताबुल हिंद बाब 11 में लिखे थो त बुत परस्ती अवाम जो मज़हब आहे, ख़ासि माण्हू ग़ैर अलाह जी इबादत खां पाक आहिनि हिंदुनि में बि, जीअं असां वटि आहे। वरी अचो हिते, हे आहे मूर्ति विकीपीडिया मां इन्हनि जो मां कढियो आहे लिटरेचर। चए थो सम हिंदू ब्रांचिस रिजेक्ट द वर्शिप ऑफ इमेजिस। चए थो हिंदुनि में बि अहिड़ा फ़िरका आहिनि, दीनी फ़िरका, जेके हिन मूर्तियुनि जी इबादत करण खां इनकार कनि था। इन हिंदुइज़म वन ऑफ द हाईएस्ट अचीवमेंट इज़ when one goes beyond the need of our form and माना हिंदू मज़हब में बि जेकॾहिं हिकिड़ो इंसानु पंहिंजे मज़हबी किताबनि जी स्टडी करे उन लेवल ते पहुचे थो त पोइ उनखे इन्हनि मूर्तियुनि जी ज़रूरत कान्हे। इस्लाम में बि जेको क़ुर खे सम्झे थो, क़ुर जी माना करे थो, उनखे सम्झी वञे थो त अलाह साह जी रग खां वेझो आहे, तंहिंजे करे हुनखे हेॾे होॾे दरनि ते फिरण जी ज़रूरत न आहे। जीअं शाह लतीफ़ चयो, ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, पंहिंजो मुंहुं दर छॾियो पिनी कोह ॿिया। त शाह लतीफ़ अलाह जा वली त इहा ई तालीम ॾींदा न क़ुर वारी। त हे बि चए थो त हिंदुनि में अहिड़ी के माण्हू एॾी अचीवमेंट करे था वञनि पंहिंजा किताब पढ़ी, तंहिंजे करे दिस इज़ द योगीज़ गोल। जेके योगी आहिनि उहे चवंदा इहो हाईएस्ट स्टैंडर्डनि जो ऑब्टेन्ड थ्रू मेडिटेशन, माना सोच सां सम्झण खां पोइ इन नतीजे ते पहुचनि था त इहा मूर्ति या दरगाहुनि ते वञणु जाइज़ कोन्हे। ऐं चवंदा त मूर्ति इज़ लाइक ए वेल टू कम्युनिकेट विद डीटी। मूर्ति त जेको इहे ॼट रखियो वेठा आहिनि त जीअं इहो उन बुज़ुर्ग ताईं सते आसमान ते आवाज़ थी पहुचाए। ख़ैर हिंदू जेके साइंस टेक्नोलॉजीअ में एडवांस आहे न, त असां वटि त चवंदा त न हितां ई ईअं ई आवाज़ु वेंदो। तंहिंजे करे वरी हिननि जे जेको श्रीमद भगवत गीता आहे उन में हिकिड़ो जेको उन्हनि शेर लिखिया पढ़ी थो ॿुधायां। चए थो जो पत्थरों की पूजा में जाए अटक। हाणे मूर्तियूं सभु पत्थर मां था ठाहिनि। चए थो जो पत्थरों की, हाणे हिन जी पंहिंजी श्रीमद भगवत गीता में पहुचता है आबा अजदाद, माना ॼटनि जे दीन ते पहुची थो वञे, जेके अणपढ़ियल या ॼट आहे जिन ताईं रगवेद ऐं इहे शयूं उन्हनि न पढ़ियूं आहिनि। जो फितरत के भूतों की पूजा करे, वरी फितरत जा भूत माना गंगा जी पूजा करणु, हवाउनि जी पूजा करणु, वणनि जी पूजा करणु, गाबनि जी पूजा करणु, अनासिर से जाकिर वो आख़िर में मरण खां पोइ उहो मुंतशिर थी थो वञे ऐं अनसरनि सां थो वञी मिले। है आबिद को वसल अपने माबू से। असल में जेको अलाह खां घुरण वारा आहिनि उनजो जेको मुलाक़ात या उन्हनि जो वास्तो आहे रब सां आहे। है तालिब का मेल अपने मक़सूर से गए और सब मां सिवा की तरफ़, माना ॿिया सभु ॼट अणपढ़ियल हुननि जे किताबनि खे न पढ़, असां वटि बि क़ुर जी माना करण वारा सभु मां सिवा माना अलाह खां ॿियनि दरनि ते पहुची विया। ख़ुदा वाले आहे ख़ुदा की तरफ़, अलाह खे मञण वारा अलाह ॾे आया। इहो आहे श्रीमद भगवत गीता जो जेको आहे सो आयत, इन मां जेको मूं कढी आहे। हाणे छा आहे मसइलो, हाणे तो अचूं पंहिंजे आयत ते। छा हो त जेकॾहिं हींअर बि हिंदुनि में हिकिड़ो अहिड़ी तहरीक हले त बाबा असांजे वेदनि में इहो किस कॉन्सेप्ट आहे ई कोन त तव्हां दरगाहूं ठाहे वेठा आहियो, अंदरि मूर्तियूं लॻायूं अथव या क़बरूं लॻायूं अथव, ऐं अहिड़ी हिकिड़ी स्कीम उथे या अहिड़ो हिकिड़ो तहरीक उथे ऐं माण्हू चवनि त असां इहे न कंदासीं त उनजो थींदो रिएक्शन केरु कंदा? इहे जेके इन्हनि दरगाहुनि जा पीर आहिनि जिन जे अंदरि मूर्तियूं रखियो हिंदुनि हाली मां हिंदुनि जी ॻाल्हि था कयो, पर पाण ते बि इहा ई सम्झो त उहे छा कंदा, रेज़िस्ट कंदा। चवंदा त असां पीर ई हिननि मूर्तियुनि जे करे थियूं, दरगाहुनि जे करे थियूं, पेतियुनि मां असां खणूं पिया था, असांखे माण्हू पहिरें पई मिलनि था, तव्हां इहो कहिड़ो कमु था कयो? पोइ हुननि सां आख़िर में ॾिसंदा त हे ज़ोर थी विया आहिनि ऐं असांजो इहे दरगाहूं या मूर्तियूं ड्राहींदा त पोइ वरी कंप्रोमाइज़ करण लाइ छा चवंदा? चवंदासीं ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे इक़्तिदारु खपे न, असीं तव्हांखे प्राइम मिनिस्टर जे लाइ वोट ॾियूं था, छो त असांजा मुरीद ॾाढा आहिनि, असां जंहिंखे चवनि था पर हिननि शयुनि खे छॾियो, छो त असांजो गुज़र सफ़र इन्हनि सां आहे ऐं जेको आहे सो असां हितां ई कमायूं था। बाक़ी तव्हांखे प्राइम मिनिस्टर करिणो आहे, तव्हांखे चीफ मिनिस्टर करिणो आहे, असां तव्हांखे सभु वोट ॾींदासीं। सेम सिचुएशन मके जे मुशरिकनि में पैदा थी। छा थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं क़ुर पियो पढ़े ऐं माण्हू ॿुधनि पिया त असरु पियो थिए। अरबी में क़ुर, अरबी ज़बान हुनजी मादरी ज़बान। हज़रत उमर रज़ी अलाह ताला मुस्लमान थियो, अमीर हमज़ो जॾहिं मुस्लमान थियो त पोइ डिॼी विया मके जा मुशरिक। हुन यकदमि असेंबली कॉल कई, असेंबलीअ में जेके हुननि जा वॾा वॾा सभु अचे गॾु थिया ऐं जॾहिं हज़रत उमर मुस्लमान थियो उन ते बि हिननि गौर कयो त चऊं त भला हज़रत उमर मुस्लमान कीअं थियो? चई बाबा मुस्लमान हीअं थियो त असां हिन खे हितां तयारु करे मोकिलियो
त तूं वञ हे तलवार खणी रसूल सलाम खे क़तलु वञी करे शहीद करीसि। चई हितां कावड़जी निकितो आहे, रस्ते ते जो वियो पिए त अलाए को दोस्त मिलियो, चई यार उमिरि हेॾे काॾे थोरो तकिड़ो तकिड़ो वञी, चई हीअ थो कमु करणु वञा। चई हेॾां हे घर ॾिठो अथई तुंहिंजी भेण जो, अंदरि त वञी ॾिस उहा क़ुर पे थी पढ़ाई। हला ऐं थो ड्रोड़ पाए सिधो घर में, ॾिठे त वाक़ई तुंहिंजी भेण हिकिड़ो सिपारो पढ़े पई, पने ते क़ुर लिखियलु। पहिरीं तुंहिंखे धक बकणी रतु कढईं, पर उहा बि उमिरि जी भेण ई। चई तूं आहीं छा? याने तूं मूंखे धक थो हणी त मां हीउ हिकिड़ो सहीफ़ो थी पढ़ां क़ुर जो। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ो लॉजिकल इंसानु हूंदो आहे त पहिरीं मूंखां पुछ त सही त मां छा थी पढ़ां, तूं पढ़ियो आहे हिनखे कॾहिं? चऊं ठीकु आहे तूं हिनखे पढ़, पोइ तूं भली मूंखे कुई छॾ। चई हेॾे कर, चई न पहिरीं हथ धो, हुनखे वुज़ू कराए, चई पाक थी वेह। जॾहिं उहो सहीफ़ो जेको हिकिड़ो रुकू क़ुर जो पननि ते लिखियलु हो ऐं जंहिं ते बि लिखियलु हो पढ़ंदो वियो त हुनजो मुंहुं लहंदो वियो, मुंहुं लहंदो तां जो हुनजे दिलि ते असरु थियणु लॻो, छो त माना क़ुर जी त अहिड़ी हुई न। बसि एंड ताईं पहुचण खां अॻु में अखियुनि मां ॻोढ़ा वहणु शुरू थी वियसि। चई हे लिखियलु आहे, चई हीअ लिखियलु आहे। चई पोइ त असां ॾाढा गिफ़लत में आहियूं। उहा ई तलवार उतां घरां निकिरी सिधो वियो रसूल सां क़दमनि में तलवार रखे, चई मां मुस्लमान थिया, मूंखे कलमो पढ़ाए। हाणे जो इहा ॻाल्हि थी त असेंबली में डिस्कस थियो, चऊं उमर रज़ी अलाह ताला अञा त मुस्लमान थी वियो, अमीर हमज़ो बि मुस्लमान थी वियो आहे। उन्हनि चयो हाणे असांजे मथां आफ़त वॾी आहे, हाणे इन जो को हल हुजणु खपे, या त को कंप्रोमाइज़ कयूं, असां हिन खे मारे बि कोन था सघूं छो त हिन जो ख़ानदान आहे, हाणे त हुनजा वॾा सपोर्ट बि पैदा थी विया आहिनि, न त असांजी बि जान वेंदी। हाणे कयूं त कयूं छा? हाणे थी इतां सूरत फुसिलत जो इतां तो इब्तिदा थिए त उते इन्हनि में हिकिड़ो शख़्स वेठो हो जेको उतबा बिन रबी, इहो हिकिड़ो इन्हनि में सियाणो शख़्स हो ऐं सुठी ॻाल्हि कंदो हो, इंटेलेक्चुअल हो, ॾाहो हो। हितां तो शुरू कयां। अन मोहम्मद बिन काब रज़ी अल्लाह अनु काल अन उतबत बिन रबी, जेको उतबा बिन रबी हुन असेंबलीअ में हुन सां गॾु वेठो हो, कान सैयदन, इहो हुनजो सरदार बि हो, हलीमन समझवार हो, काल ज़ात योमिन, उन ॾींहुं हुन सां गॾु वेठो, उहा जालिसुन उन जे मजलिस में हो, फनादा कुरे, जेको असेंबली कुरेशन काल कई वॾनि जी। व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जालिस वहदहु फिल मस्जिद, ऐं वरी परे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेलो वेठो, ओॾी महिल को साहबी गॾु कोन हुअसि, त ॾाढा परेशान आहे। तंहिं ते हिन उतबा बिन रबीअ चवनि या माशरल कुरैश, चई ए कुरैश वारो, अला अक़ूम इला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चई मां भला वञी ॻाल्हायांसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, पोइ उकल में हू, ऐं वञी हुनखे मां प्रेज़ेंटेशन ॾियां, हुनखे सम्झायां। व आयरद अलही अमूर, मां हुनखे कुझु ऑप्शन थो वञी ॾियांसि। लहू यकबिल बादहा, थी सघे थो उन्हनि ऑप्शन मां कुझु एक्सेप्ट करे छॾे। फ़नू थी इहा हा, पोइ अचे मां तव्हांखे ॾसियां। व यकुफ़ अन्ना, ऐं असां तां इहो जेको प्रेशर पइजी वियो आहे उहो ढिरो करे छॾे। ज़ालिक हीन असलम हमज़त रज़ी अलाह ताला अन्हू, ऐं रहू असहाब रसूलुल्लाह सल्लम यज़ीदून, त ॾिसनि पिया त सहाबी वधंदा पिया विया, अमीर हमज़ो मुस्लमान थियो। यज़ीदून यक्सरून फ़कालू, भला त सभिनी चयो यार वाह वाह जो कमु थो करी, वाह कर, वञ तूं ऐं वञी ॻाल्हाईंसि या अबा वलीद। इन उतबा बिन रबीअ खे चवनि पिया अबा वलीद, वलीद जा पीउ। फ़क़ू मिले, वञ उथी वञीसि, कल्ह में हू वञी ॻाल्हाईसि। पोइ काम उतबा उथी खड़ो थियो, हता जलस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सिधो वञी नबी करीम सलाम सां गॾु वेठो। हाणे छा थो चएसि नबी साईं खे, या इब्न अख़ी, ए मुंहिंजा भाइटिया, इन्नक मिन्ना, तूं बि असांजे ऊचे ख़ानदान जो फ़र्दु आहीं। हैस क़द अलिमत मिन शतर फिल अशीरत वल मकान फी नसिब, तोखे ख़बर आहे त तुंहिंजो असां वटि केॾो ख़ानदानी रुतबो आहे। व इनक क़द आतई त क़ौम क बि अमरिन, हाणे तो अलाए कहिड़ी शइ आंदी आहे पंहिंजे हिन क़ौम में, का वॾी शइ आंदी अथई, फ़र्क़ु त जमातुम, जंहिंमें असांजे विच में ॾार पइजी रहियो आहे, असांजी जमायत विरहाइजे पई थी। व सफ़त बि अहलाम हुम, ऐं तो जेका ॻाल्हियूं करी थो, छा थो चवीं, तूं थो चवीं त इहे जेके दरगाहूं लॻायूं अथव जंहिंमें मुअलनि जूं मूर्तियूं रखियलूं आहिनि या किन में क़बरूं बि हूंदियूं,
तव्हां चओ था त हिनखे डरायो, छाकाणि इहो कमु थिए ई कोन थो। ऐं चई थो त इहो मूंखे अलाह ताला क़ुर में ॾसियो आहे त इहो कमु कोन थो थिए। ऐं अलाह ताला चई थो त साह जे रग खां वेझो आहे, तंहिंजे करे हू डायरेक्ट सभु शइ ॿुधे थो। ऐं ॿियो अलाह चए थो त प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, मूंखां सवाइ तव्हांखे ॿियो केरु कोन ॾेई सघंदो। त चई इहा जेका ॻाल्हि करी थो, इन सां त हिननि जी सॼी इहा चौधराहट जेके पीर थी वेठा आहिनि, इहे इन्हनि जा इहे ख़्वाब चकनाचूर थी वेंदा। अब त बि आलिया थो मां इहे जेके हिननि सिस्टम ठाहियो आहे, इन खे तूं एब थो करी, चई थियो ग़लति सिस्टम आहे। व दीन मुंहिंजे दीन खे तूं ख़तमु थो करी। व कफ़र त बि मिन मज़ा मिन आबाहिम, ऐं तूं उन शइ जो इनकार थो कयो जेको सदियुनि खां हिन जे अबनि ॾाॾनि खां इहे पीर थियो वेठा आहिनि। ऐं इन जे करे ॾोकड़ पिया था कमाइनि, ॿियो वीचारा धंधो ई कोन था कनि, कमु ई कोन था कनि, रुॻो तव्हां इन माण्हुनि जे खीसनि मां जेके ॾोकड़ विझनि था पिया, इन मां था कमाइनि। चई हाणे फस मां मिनी, चई हाणे मां रसूल सलम तोखे मां हिकिड़ो प्रोपोज़ल थो ॾियां, मुंहिंजी ॻाल्हि चङी तरह ॿुध। हता आयरज़ अलेकल उमूर, पोइ मां सॼा ऑप्शन तुंहिंजे आॾो रखां थो। व तंज़ुर फी हा, पोइ इन ते ग़ौर कर। लअल्लक तक़बिल मिनहा बाद आहे, त थी सघे थो इन मां कुझु ऑप्शन तोखे एक्सेप्टेबल हुजनि। काल लहू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयसि या अबा वलीद अस्मा बिस्मिल्लाह, ॿुधाए। काल, हाणे शुरू थियो आहे, या बिन अखी, ए मुंहिंजा भाइटिया, इन कुंत इन मां तुरीद बिमा जेत बि मिन हाज़ल अमुर मालन। चए जेकॾहिं तूं इहो जेको असांजो सिस्टम ड्राहीं थो, पर जे इन जे बदिले में तोखे माल खपे, त जमा लक मिन अमवालना हता तकून अक्सर न मालन, त पोइ असां सभु पाण में गॾिजी एॾो था पैसा गॾु करे तोखे ॾियूं जो तूं असां सभिनी खां वधीक अमीर थी वेंदे। हाणे मके इहे जेके मूर्तियुनि वारा भई इहो ई कमु कंदा आहिनि, बाबा तव्हांखे वोट था ॾियूं, तव्हां इहे डरायो न असांजी वोट ॾेई तव्हांखे प्राइम मिनिस्टर था कयूं, चीफ मिनिस्टर था करायूं। व इन कुन तुरीद बि शरफ़न, या जेकॾहिं तूं वधीक इज़त थो चाहीं, सवद नालक अलैना, त तोखे असां पंहिंजो सरदार था मुक़ररु कयूं। ला नक़्तो अमर दूनक, तुंहिंजे वोट खां सवाइ, तुंहिंजे येस नो खां सवाइ असां को कमु कोन कंदासीं, मां गारंटी थो ॾियां। पर जेकॾहिं इन कुन त तुरीद बि मलकनि, पर जेकॾहिं तूं पावर चाहीं थो, इक़्तिदार चाहीं थो, बादशाह थो थियणु चाहीं, ऐं ही हिंदुस्तान में या किथे छा चवंदा तोखे प्राइम मिनिस्टर था करायूं, तोखे असीं चीफ मिनिस्टर था करायूं, इहो असांजो डर आहे न, इहे शयूं इहे ख़तमु न कर। त चई जेकॾहिं तूं बादशाह थियणु थो चाहीं त मलक न अलई न, तोखे असीं बादशाह था मुक़ररु कयूं। बाक़ी इनकान हाज़ल लज़ी यातीक रीअन तराह ला तस्तई रदहू अन नफ़्सिक, बाक़ी हे जेको तोड़े क़ुर को खणी थो अचे, पोइ को जिन आहे, को शैतान आहे, ऐं तूं इन मां जान नथो छॾाए सघीं, तलब नालक तिब, त असां वॾा वॾा हकीम वठी था अचूं, बज़ल ना फ़ी अमवालना, जेतिरो ख़र्चु अचे असां कंदासीं, हता न बराक मिनहू, पोइ जेसि ताईं तुंहिंजो इन मां इलाजु करायूं। फ़ इनहू रुबमा ग़लब ताबि अला रजुल हता इज़त दावा, इहो थींदो रहंदो आहे, जिन अचे मथे खे फासाईंदा आहिनि, पोइ जेसि ताईं इलाजु न कबो आहे कोन छॾनि। ऐं पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कई, हता इज़ा फ़रक़ उतबत, इहे चई ऐं बसि कयईं। काल लहू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल चयसि त फ़र्क़ु त या अबा वली, जी बसि तुंहिंजा प्रोपोज़ल पूरा थिया? काल न, चई हा साईं। नबी साईं चयसि इस्मा मिनी, चई हाणे मुंहिंजो जवाबु ॿुध। काल अफ़ल, चई ॿुधाए। त रसूल सलम छा थो करे, जो हीअ आयत शुरू करे ॾिनई, फुसिलत, इहा आहे बैकग्राउंड। हाणे इहा हू ॿुधे थो, चवनि था त इन ॿाहूं इन चेल जे पोयां टेक ॾेई ऐं कनु ॾेई ॿुधे थो। हाणे ज़ाहिर आहे त जेके क़ुर थो पढ़िजे हुनखे त माना अचे पई। हाणे ॾिसूं त, ऐं अॻिते हली जॾहिं कंहिं हद ते पहुतो, पोइ रसूल चयोसि हाणे ॿुधाए, त इहा अञा ईंदी। हाणे हलूं था त उतबा हीअ ॿुधे थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, हामीम तंज़ीलु मिनर रहमान रहीम, माना हे क़ुर पाक जेको नाज़िल कयो आहे उन ॿाझारे रहमान जेको रहीम आहे, हे शैतान कोन नाज़िल कयो आहे, न को मूंखे कंहिं जिन इहो ॾिनो आहे। किताबुन फुसिलत आयात हू, हिन में क़ुर जूं आयतूं वाह जा मज़मून आहिनि, केॾी तफ़सील बयानु थियल आहे। क़ुराननि अरबियन, जॾहिं की तव्हांजी ॿोलीअ में ई लथो आहे,
लिक़ौमी यालमून, सम्झ वारनि लाइ हिन में निशानियूं आहिनि। माना तव्हां पढ़ो ई कोन था क़ुर। बशीरऊं व नज़ीरऊं, ऐं हिन क़ुर पाक में ख़ुशख़बरियूं बि आहिनि। ऐं वरी अलाह ताला ख़बरदार बि करे थो त मूंखां सवाइ कंहिं ॿिए खे पुकारींदव त माना तव्हां मुंहिंजो मेरिट ख़तमु कयो। ॾियां मां पेट मां मूं पैदा कयो आहे, अनु मां लाहियां, बारिश मां वसां, तव्हां वरी चओ त फलाणे साईं जे दुआ सां मुंहिंजो इहो कमु थियो आहे। त माना अलाह चए थो त माना मां तव्हांखे वमा ख़लक़तुल इंस वल जिन इल्ला लियाबुदून, असां इंसान जिन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजी तारीफ़ लाइ पैदा कयो आहे। त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मुंहुं दर छॾियो पिनी कोह ॿिया। त तूं चए थो मां अलाह ॾुख थो करे त ॾियां मां, ऐं तूं वरी ॿियनि जा गुण थो ॻाईं। ब्रेक वठूं था। दोस्तो, भेनरो, मावरो, हीअ आहे सहरी टाइम। हीउ प्रोग्राम मेहरान टीवीअ तां नशिर थी रहियो आहे। ॻाल्हि हले पई त जॾहिं उहो उतबा नबी साईं खे पेशकशूं कयूं त चई त हेॾे वेही रहो ऐं मुंहिंजी इहो क़ुर ॿुध। हाणे उहो ॿुधे वेठो, चएसि थो त बशीरऊं व नज़ीरा। चई हीअ क़ुर शरीफ़ में तूं पढ़ंदे न त हिन में ॾाढियूं ख़ुशख़बरियूं आहिनि, पर जेकॾहिं तव्हां हिन जे उबतड़ अमल कंदो त नज़ीरा, हिन में ख़ौफ़नाक सज़ाउनि जो बि तव्हांखे डिस्क्रिप्शन मिलंदी। पर चए थो फ़अरज़ अक्सरूं फ़हुम ला यसमून, पर हिते अक्सरत माण्हू क़ुर खां वेझो वञनि ई कोन था, ॿुधनि ई कोन था। तूं बि उन्हनि मां ई, तो ॿुधो आहे पहिरीं क़ुर। जॾहिं हज़रत उमर ॿुधो, हे मां पंहिंजे तरफ़ां थो चवां, आयत में त एसि ताईं आहे त जेको सो अक्सर माण्हू क़ुर खे ॿुधनि ई कोन था। त चएसि थो तो ॿुधो। हज़रत उमर वञी हिकिड़ो रुॻो पंहिंजो रुकू पढ़ियो त रोई मुस्लमान थियो न, तव्हां पढ़ियो आहे? अक्सर माण्हू जेके आहिनि सिन खे ॿुधनि ई कोन था। ऐं वरी चयो उन्हनि खे त छा था चवनि, बाबा हाणे हिननि असां दरगाहुनि मां ॾोकड़ पिया था कमायूं, पर ॿुधंदासीं क़ुर त चवंदो त अलाह सभु कुझु करे थो, पोइ माना असां हरू भरू ॾोहारी थींदासीं। तंहिं करे न, माना इहा जे दिलनि में हिकिड़ी भित लॻी वई आहे। चए थो कालू, ऐं माण्हू छा था चवनि जेके नथा क़ुर खे ॿुधनि, कालू कुलूब नाफ़ी अकिन्नतिन मिम्मा तदऊना इले, चईनि असांजे दिलनि में जंहिंखे छॾियो था न पर्दो लॻी वियो आहे। वफ़ी आज़ानिन वक़्तऊं, ऐं असांजे कननि में किन पइजी वियो आहे या ॿूच पइजी वियो आहे। तंहिं करे असीं इहे न ॿुधंदासीं। वमें बैनना बैनकल हिजाब, बसि तो ऐं असांजे विच में इहा ई कॉन्सेप्ट जी या लॉजिकल गैप आहे। तंहिंजे करे फ़अमल इन्नना आमिलून, तूं पंहिंजो कमु कर, असां पंहिंजो कुझु। माण्हू ईअं था चवनि मूंखे, रसूल चयो त अतबा अबा वलीद, मूंखे माण्हू ईअं था चवनि। कुल इन्नमा अना बशरन मिसलकुम, मूंखे अलाह ताला चयो त मां अनाउंसमेंट कयां त मां बि तव्हां जहिड़ो इंसान बशर आहियां, नूर न आहियां। मां मानी खां थो, शादी कयां थो, ॿार ॼणियां थो, ॿकरियूं चारियूं हुअमि, वापारु कयां थो, पर फ़र्क़ु कहिड़ो आहे? यूहा इलई, मूं ॾे वही आई आहे। अलाह मूंखे सिलेक्ट कयो आहे एज़ अ रसूल। ऐं मूंखे वही छा थी चवे? पहिरियों जेको मूंखे वहीअ जेको सम्झायो उहो आहे अन्नमा इलाहुकुम इलाहुं वाहिद, अलाह हिकिड़ो आहे, सभु कम उहो करे थो। फ़स्तक़ीमू इलही, तंहिंजे करे सभु सिधा अलाह ॾे मुंहुं करे, सभु हथ पंहिंजा अलाह ॾे खणो। वस्तग़फिरू, ऐं जेकॾहिं का ग़लतियूं कयूं अथव त उन्हीअ खां तौबह कयो। वैल लिल मुशरिकीन, जेकॾहिं अलाह खे छॾे ॿियनि दरनि तां वञी घुरंदव त पोइ उन्हनि जे लाइ वेल थींदो। अलाह पोइ उनखे कोन छॾींदो। दातार त तूं, ॿिया मिड़ाई मङणा, मींहं मुदाइता वसंदा सदा वसी तूं। चए थो दातार तूं, ॿिया सभु तोखां था घुरनि। हे अलाह जा वली बि तोखां घुरंदा आहिनि। ऐं केरु आहिनि उहे माण्हू? इहा मुशरिक केरु आहिनि? पेतियुनि मां त ॾोकड़ कढनि था, इन्हनि मां पेजारा वठनि था, लेकिन अल्लज़ीन ला यूतून ज़कात, इन मां हिकिड़ो रुपयो बि ग़रीबनि खे या ज़कात कोन ॾींदा। हे जेके मके जा ब्राह्मण आहिनि, उहे था चवनि असां ते ज़कात आहे ई कान। ऐं ॿियनि मुल्कनि में बि ईअं था चवनि त असीं वॾी ज़ात वारा आहियूं। वहुम बिल आख़िरतुम काफ़िरून, ऐं इहे ॾोकड़नि जे लालच में, हराम खाइण में आख़िरत खे मञनि कोन था। अड़े जे वियासीं त वरी असांखे हिन खां वॾी इज़त मिलंदी। इहो चवनि था, क़ुर में बि आयत आहे, हिते अलाह इज़त ॾिनी आहे, हिते असांखे माण्हू पेरे पवंदा, उते बि असांखे अलाह इज़त ॾींदो। साॻायूं न। इन लज़ीन आमनू अमिल सालिहात। हाणे उतबा ॿुधेव पेठो,
चए थो जेके ईमान आणनि था नेक अमल कनि था लहुम अजरुन गैर ममनून, तंहिं लाइ अणखुट अजर आहे, अणखुट अजर। कुल रसूल तव्हां खे सम्झायो इन कुम ल तकफरून बिल्लज़ी ख़लक़ल अर्द फ़ी यौमैन, चई जंहिं हिन सॼे ज़मीन खे 2 ॾींहंनि में या 2 दौरनि में पैदा कयो, उन जो तव्हां इनकार था कयो। तजलू अंदाज़नि, ऐं तव्हां उन सां वरी इहे जेके मोल आहिनि उन्हनि जी बराबरी था कयो त हू बि अहिड़ो कमु कंदा, हू बि अहिड़ो कमु कंदो। ज़ालिकु रब्बुल आलमीन, अलाह त जहाननि जो पालणहार आहे। जअल फ़ीहा रवासी मिन फ़ौक़हा, वरी ज़मीन जे मथां पहाड़ विधा अथई। व बारक फ़ीहा व क़दर फ़ीहा अक़वातहा, वरी उन जे अंदरि मिनरल रखिया अथई, पेट्रोल रखियो अथई, ताक़त रखी अथई। फ़ी अरबात अयामनि, 4 दौरनि में इहे सॼा मिनरल्स ऐं सभु शयूं ज़मीन में पैदा कयईं। सवाइल साइलीन, ऐं इहे पुछंदड़ लाइ बराबरि इहे खोले आयतूं ॿुधाई वयूं आहिनि। सुम अस्तवाइल समा, इहे कम करे अलाह साईं पोइ पंहिंजे आसमान ॾे तवजह कई। वही दुखानुनि, त पहिरीं सॼो यूनिवर्स रुगो दूंहों हो। फ़काल लहा व लिल अर्द आतिया तो ऐं व करहा, त चयो सभिनी खे चंड सिज तारा आसमान अर्श सभई ठही वञो, चाहे पसंदि अथव चाहे न पसंदि अथव। त उन्हनि सभिनी रड़ करे चई कालता आतीना तौईन, चई न साईं तूं मालिक आहीं, तूं रब आहीं, जीअं चवंदे तीअं असां ठहूं था, असां फ़रमान ख़ुशीअ सां तुंहिंजो हुकुम मञूं था। कज़ाहुन सबा समावातिन फ़ी यौमैन, पोइ 2 दौरनि में उनखे 7 आसमान ठाहीं। व ओहा फ़ी कुल समाए अमरहा, पोइ हर आसमान खे जेको फंक्शन करिणो हो उहा उन्हनि खे स्पेसिफिकेशन्स ॾिनई। व ज़यन समा दुनिया बि मसाए, बाक़ी जेको पहिरियों आसमान आहे जंहिंमें असां रहूं था, जंहिंमें असांजी ज़मीन सिज आहे, त चए थो इन जेको आसमान आहे उन खे वरी तारा ॾेई ऐं सुहिणो करे छॾियो आहे, त जीअं राति में तव्हांखे मथे कारह ॾिसण में न अचे, बल्कि सुहिणा तारा नज़र अचनि। असां त घरनि में लाइटूं लॻाईंदा आहियूं न, इहे अलाह ताला असांखे ख़ुशि रखण जे लाइ, असांजे सुकून जे लाइ, असांजे निज़ारे ॾिसण लाइ चए थो मां इहे तारा लॻाया आहिनि, इन खे तव्हांखे आसमान खे सींगारण लाइ हिफ़्ज़ा, ऐं इन्हनि जो ॿिया बि फंक्शन आहिनि, इहे तव्हांजी हिफ़ाज़त कनि था। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम, बेशक इहा रिथ या इहा प्लानिंग आहे जेको ग़ालिब आहे ऐं ॼाणंदड़ आहे। फ़ैन औरदू, बाक़ी जेकॾहिं तव्हां अहिड़े अलाह खे पुठी था ॾियो, उन जी अहमियत तव्हांजे ज़हन में नथी अचे, फ़कुल अंज़र तुकुम, त नबी साईं इन्हनि खे ख़बरदार कर, साइक़तन मिसल साइक़ आदू व समूद, त पोइ अहिड़ो अज़ाब जेको अॻियनि क़ौमुनि खे आयो, आद ऐं समूद खे। इज़ाहम रुसुल में बैन ऐदीम ख़ल्फ़िम, पोइ जॾहिं बि हुननि वटि रसूल आया अॻियां पोयां, अचण साण हुननि खे पहिरियों कमु चवंदा हुयो त इहा पेतियूं खणो, इहे जेके मरी विया आहिनि इन्हनि जा रूह जेकॾहिं नेक आहिनि त जन्नत में आहिनि, हिननि में रूह आहे ई कोन, न मूर्ति बि खणो, सभु शयूं खणो, ऐं छा अल्लाह ताबुदू इल्लल्लाह, सिर्फ़ु अलाह खां घुरो, हिकु अलाह खां। त इन ते इहे चिड़ी था वञनि। हाणे जेके ब्राह्मण आहिनि जेके मूर्तियुनि जा पैसा था खणनि या जिन बि मुल्कनि में खणनि था, त उहे छा था चवनि, कालू लव शाह रबुना ल अंज़ल मलाइकत, त चयूं त पोइ अलाह खे जेकॾहिं को रसूल मोकिलिणो हो त फ़रिश्ता मोकिले हा न, असां मथां तो कीअं आयो आहीं? रसूल तव्हां ॿकरियूं चारियूं, वापारु कयो, शादियूं कयूं अथव, खाओ था पियो था, बशर खे कीअं अलाह साईं रसूल करे मोकिलींदो? फ़ इना बिमा उर्सिल तूं बि काफ़िरूं, जेको तव्हां जेको चओ था त मां रसूल थियां, असीं नथा मञूं, इनखे न मञींदासीं। वरी साॻे नमूने सां उतबा बिन रबीअ खे चए थो, फ़ अमल आद, चई आद जी क़ौम जी त तव्हांखे ख़बर आहे न, फ़स्तकबरू फिल अर्द, उन्हनि बि ज़मीन में तकबुरु कयो बग़ैर हक़, जॾहिं उन्हनि खे हक़ु ई कोन्हो, त भई तकबर कीअं था कयो? तव्हां पेशाब था कयो, काकूस था कयो, बीमार था थियो, तव्हांखे तकबर जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां पैगम्बर त छॾियो, पर तव्हां अलाह त न आहियो, या तव्हां दुनिया पैदा कई आहे, तव्हां हिकिड़े किने पाणीअ जे फुड़े मां इंसानु पैदा थियो आहे, छाजो तकबर? त चवनि था, चवनि था कालू मन अशद मिना कुवतन, चई असांखे हिते पावर न आहे। हाणे इन जी माना त आहे त असां खां वधीक हिन धरतीअ ते कंहिंखे पावर आहे? इहे ब्राह्मण सभु इहे त हिन जा वॾा असर आहिनि न। हिते बि चवंदा असांखे पावर आहे, मां थाणे वारे खे चवां एसो चो के इहो बेग़ैरत आहिनि,
जेके गैरत वारा बि आहिनि ऐसे जो, पर जेके रुगो ॾोकड़नि जे करे चवंदा त पोस्ट न वञे, उनखे चवंदा अड़ वञो हुनखे हणीसि पादर हणी अचीसि या वठी अचीसि हाफ फ्राई करे फुल फ्राई करीसि, भॼंदो वेंदो। अलाह खां डिॼो, ख़ुदा खां डिॼो। तूं ॿचिड़नि वारो आहीं, तुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि अॻिते पढ़ंदा, तूं इहो कमु करीं थो रुगो पोस्ट बचाइण लाइ त मूंखे ॾोकड़ था मिलनि, ॿिए हंधि मां घर वञी वेंदुसि, ख़र्चु किथां थींदो? छॾ तूं नौकिरी, अलाह तोखे इन खां वधीक ॾींदो जेकॾहिं छोलनि जो वञी दुकानु खोलींदे। माण्हुनि जे चवण ते तूं माण्हुनि खे मारींदो थो वती। त चवनि था कालू मन अशद मिना कुवतन, चवंदा असां सभ खां वधीक ॾाढा आहियूं। अवलम यरो अन अल्लाह लज़ी ख़लक़हुम वो अशद मिन कुवतन, चई इहो नथा ॾिसनि त जंहिं अलाह तव्हांखे पैदा कयो आहे असुल ताक़तवर उहो आहे या तव्हां आहियो। वकानू बि आयातुनि यजदून, इहे हिन क़ुर जे आयतुनि सां यानी हलनि ई कोन था हिन आयतुनि ते, उन सां बहस था कनि ऐं उनजे ख़िलाफ़ु इनकार था कनि। पोइ सज़ा छा आहे? फी अरसलना अलैहिम रीहन सरसरन फी अय्यामिल नहसातिन, पोइ अलाह पाक उन्हनि जे मथां मुसीबत मोकिली, अज़ाब मोकिलियो, सख़्तु वाह मोकिलियो उन्हनि ॾींहंनि में, ले नुज़ीक़हुम अज़ाब अल ख़िज़ी फ़िल हयात दुनिया, त हिननि खे हिते बेइज़्तो करे अज़ाब ॾिए, बीमारी ॾेई छॾनि, हली न सघंदा। वल अज़ाबुल आख़िरत, ऐं आख़िरत जो अज़ाब अख़ज़ा, इन खां वधीक बेइज़्तो कंदनि। वहुम ला युनसरून, उते त केरु मदद बि कोन, हिते त घड़ी में घड़ी आगा खान में त दाख़िल थियनि था न, उते चई इहो बि कोन थींदो। अम समूद, ऐं जेके वरी समूद जी क़ौम हुई फहदईना हुम, उन्हनि खे बि असां रसूल मोकिले, हिदायत मोकिली त बाबा वठो वठो क़ुर पढ़ो, हिन में अलाह तव्हांखे हिदायत जो तरीक़ा थो ॾसे। फ़स्तहबुल अमा अलल हुदा, त हुननि अंधो थियणु पसंदि कयो त क़ुर खोले पढ़नि। अंधो थियूं, जो असीं अंधा आहियूं कोन था पढ़ूं, अलल हुदा फ़अख़ज़तहुम साइक़तु अज़ाबिल हून, उन्हनि खे बि कड़के वारे हिकिड़े अज़ाब मोकिलियो जंहिंमें हे ज़लील थी विया, बिमा कानू यक्सबून, जो बुछड़ा कम कमाईंदा। बाक़ी नजईन लज़ीन आमनू व कानू यतकून, अहिड़ी मुसीबत में बि अलाह उन्हनि खे बचाए वेंदो जेके ईमान आणे ऐं अलाह खां डिॼी ज़िंदगी गुज़ारनि था ऐं हलाल खाइनि था। ऐं पोइ इहे दुश्मन आहिनि अलाह जा। कीअं दुश्मन? खाइनि अलाह जो, मखणु कंहिंजो था खाओ, खीरु कंहिंजो था खाओ, कुकड़ कंहिंजा थो खाओ, गोश्त कंहिंजो था खाओ, ऐं पोइ अहिड़े अलाह सां वरी शिरक करे, शिरक जो निज़ाम क़ाइमु करे वेठा आहियो त जीअं तव्हांखे माण्हू वॾा माण्हू चवनि, त इहे आहिनि दुश्मनी अलाह सां। चए थो योम युहशिर आदाउल्लाह, अलाह इन्हनि अलाह जे दुश्मननि खे गॾु कंदो इल नार, बाहि ते फम यूज़ आउन, पर उते मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में जूं लाइनूं लॻनि, के वॾा हरामी हूंदा, के कहिड़ा हूंदा, के कीअं हूंदा, उन्हनि खे जेको सो विरहायो वेंदो। हता इज़ा मां जाऊ हा, पोइ जॾहिं उहा लाइन करे उते पहुचंदा, शहद अलैहिम समहुम व अबसारहुम व जुलूदुम बिमा कानू यामलून, त पोइ ओॾी महिल हू त उते गोड़ कंदा, न साईं असां को ॾोहो कोन कया, पोइ हथ ॻाल्हाईंदा। क़ुर छा थो चए? शहद अलैहिम, इन जे मथां शाहिद ॾींदा, समय कन ॻाल्हाईंदा, अखियूं ॻाल्हाईंदियूं ऐं खलूं ॻाल्हाईंदियूं, माना हथ पेर सभु ॻाल्हाईंदा। छा चवंदा हथ? अलाह खे, साईं असां तुंहिंजा हुआसीं, तो असांखे पैदा कयो आहे, टेम्पररी तो असांखे हिन जे हवाले कयो, हे निभागो इन्हनि हथनि सां रुश्वत वठंदो, हिननि पैसनि खे विझी खीसनि में विझंदो, हिननि हथनि सां। असां उन वक़्तु बि हथ चवंदा रड़ियूं कंदा हुआसीं, मरी वेंदे हराम न खा, तूं जो हे थाणे में वेही ऐं रुश्वत वठी हिकिड़नि सचनि खे ॿधी थो ऐं ॾोहिनि खे छॾी थो, हराम ठही जेको खीसे में विझी थो। हथ चवंदा असीं रड़ियूं कंदा हुआसीं। वरी पेर चवंदा त हे वञी बुरे कम जे लाइ ज़नाउन करण लाइ पंधु कंदो हो, या कंहिंसां दुश्मनी करण लाइ माराइण जे लाइ पंधु कंदो हो, रड़ियूं कंदा हुआसीं असां, पेर रड़ियूं कंदा हुआसीं, मरी वेंदे न वञ न वञ न वञ। वरी जुलूद में खलूं जेके आहिनि, चवंदा त तव्हां जेको आहे सो इहे तूं ज़नाऊं न कर, बुरो कमु न कर, कपिड़ा न लाइ, चई असीं रड़ियूं कंदा हुआसीं। जेके बि अमल कंदा हुआ बिमा कानू, सभु उते शाहिदी ॾींदा। पोइ छा चवंदो पंहिंजे खलुनि खे, पेरनि खे, अखियुनि खे, कननि खे? क़ुर छा चए? कालूल जुलूद, सभिनी पंहिंजे खलुनि खे चवंदो लिम शहदतुम अलैना, अड़े तव्हां मूं ते शाहिदी छो ॾिनी, यानी तव्हां मुंहिंजी मुखालिफ़त छो कई? मां त अलाह सां कूड़ पे हयां त जीअं बाहि खां बचूं, तव्हांखे सहिणो, तव्हां मुंहिंजे मथां ॾोह हणी छॾियो सॼो। त छा था चवनि? कालू अंतकन अल्लाहु लज़ी अंतक कुल शइ, चई त असांखे रब ॻाल्हायो आहे ऐं अलाह ताला
सां हर शइ ॻाल्हाए थी। माना असां उन वक़्तु बि तोसां ॻाल्हाईंदा हुआसीं जॾहिं तूं बुरा कम कंदे, पर तूं ॿुधंदे कोन छो त मुंहिंजी ॿोली, असांजी ॿोली ॿी। ऐं ॿी ॻाल्हि त उहो ख़लक़ कुम, तोखे पैदा कंहिं कयो आहे? खलूं थियूं चवनि, पेर था चवनि, अखियूं ॻाल्हाइनि थियूं पंहिंजे पाण सां। तोखे पैदा कंहिं कयो आहे? अवल मरा, शुरूअ में। ऐं तोखे ख़बर न ई त इलाही तुरजोन, तोखे अलाह ॾे मोटी अचिणो आहे, तोखे हिसाबु ॾियणो आहे। हे क़ुर तो कोन पढ़ियो, नबी साईं जी सुनत कोन पढ़ी। वमा कुंतुम तस्ततिरून ऐं यशद अलैकुम समअकुम अबसारुकुम जुलूदकुम। सुभान अल्लाह। अलाह चयो जेकी बि बुराई कंदा हो माण्हुनि खां त लिकी कंदा हो, पर हिन हथनि खां त कोन लिकव न, कननि खां त कोन लिकव न, अखियुनि खां त कोन लिकव न, हे जेके खलूं तव्हां जूं इन खां त कोन पिया लिकाए सघो न। वलाकिन ज़नंतुम, पर तव्हां वरी इहो दिलि में सोचियो वेठा हो, अन अल्लाह ला यअलम कसीरन मिमा तामलून, त जीअं माण्हुनि खां लिकी इहो कमु कयूं था त अलाह बि कोन ॾिसंदो हूंदो। ज़ालिकुम ज़न्नुकुम लज़ी ज़नंतुम रब्बकुम, इहा तव्हांजी ग़लति सोच ई, इहा तुंहिंजी चरियाईअ जी सोच ई, जेको तव्हां अलाह जे बारे में सोचियो पिया त कोन थो ॾिसे या घटि थो ॾिसे। अर्दाकुम, ऐं इन ई तव्हांजी सोच तव्हांखे हलाक कयो। फ़अस्बहतुम मिनल ख़ासिरीन, त इन करे अॼु तव्हां पादरनि खाइण जे लाइ नुक़सान में वञो पिया था जहन्नम में। हाणे हीउ अहिड़ो जहन्नम आहे, फ़इन यसबिरू, जंहिंखे मुड़ुसु माण्हू थी सड़ो, फनार मसवल लहुम, त इहा जहन्नम तव्हांजे लाइ। वो ऐं यस्तातिबू, पर जे अञा बि रड़ियूं कंदव, अलाह साईं माफ़ी ॾे, अलाह साईं तौबा कई, मूं सीखियूं गीसियूं कयूं, फमा हुम मिनल मुतबीन, उन वक़्तु माफ़ी कान मिलंदी। चुप करे सड़ो या रड़ियूं कयो, कुझु न थींदो। वक़यज़ना लहुम क़ुरना फ़ज़य्यनु लहुम मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, ऐं पोइ तव्हां जॾहिं अलाह जे क़ुर खे ऐं दीन खे छॾियो था, पोइ शैतान तव्हां सां यार मां मुक़ररु करे थो छॾियां, पोइ उहो तव्हांखे सींगारींदो। खा खा, पैसा खा, ज़नाऊं कर, मायूं नचा, शराब पी, ऐं कंहिंजे फ़ोन ते जेको आहे सो माण्हू मारे छॾ। हक़ अलैहिम कौल फ़ी उममिन क़द ख़लत मिन क़ब्लिहिम, ऐं पोइ इन्हनि जे मथां उहा ई सज़ा थींदी जेका अॻियनि टोलनि ते थी, जंहिंमें जिन भाउ इंसान आहे, इन्नहुम कानू ख़ासिरून, बेशक इहे सभु टोटरे वारा हुआ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। सहरी टाइम में मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि हले पई त हीअ जेका असां आयत पढ़ूं था, इहा उन केस में आहे जॾहिं उतबा बिन रबीअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एज़ अ रिप्रेज़ेंटेटिव ऑफ कुरैश असेंबली अचे मुतालबा ॾिना त तोखे असीं सरदार था कयूं, तोखे ॾोकड़ था ॾियूं, तोखे बादशाह था कयूं, हीउ कमु छॾे ॾे, छो त इन्हनि में असांजी इज़त आहे। हे जेके दरगाहूं आहिनि, इन्हनि सां ई असांखे माण्हू पेरे पवनि था, असांजी इज़त कनि था। ॿियो असांजा मके जा कुरैश कुझु कमाइनि बि कोन था, इहो ई असांजो सोर्स आहे। इन में न पट, बाक़ी जेके तोखे चवंदे सियासी तौरु असीं तोखे मथे कयूं, पैसा ॾियूं, त रसूल चयो हीअ तूं क़ुर ॿुध। हाणे ॿुधे वेठो। हाणे छा थियो त पहिरियों हिन जो ऑप्शन कोन हो त हज़रत उतबा बिन रबीअ खे मोकिलिनि ऑफर ॾियण जे लाइ। पहिरीं हिननि कोशिशि कई त हिन जी जेका दावत आहे क़ुर वारी, इन खे कीअं रोकियूं। इन्हनि हिकिड़ी असेंबली पाण में कोठाई, चयूं त भला ॾियो ख़बर त ही आख़िर हिन जी तालीम स्प्रेड थी थिए ऐं माण्हुनि में हिन जो रोज़ानो तइदादु वधंदो थो वञे। ऐं वॾी ॻाल्हि त हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हू, जंहिंखे असां हितां तयारु करे मोकिलियो त वञी रसूल सलाम खे तलवार सां कुह, बजाए कुहण जे उहो वरी वञी उनजी तलवार रखे मुस्लमान थी आयो। त चई छाजे लाइ? चई इन लाइ त उहो पंहिंजी भेण जे घर वियो, कंहिं चयसि त क़ुर थी पढ़े, उते वियो ऐं जहिड़ो बेड़ो कयईं, पर वरी हुनजो क़ुर पढ़ायसि त हिकिड़ो ई रुॻो रुकू पढ़ियईं त अलाए क़ुर कहिड़ो जादू कयसि। यानी जो उहा ई तलवार खणी वञी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि में रखे ऐं कलमो भरे आयो, असां छा कयूं? चई त माना ख़राबी सॼी क़ुर में आहे न, त माना सॼो क़ुर में ख़राबी आहे, जेको माण्हू ॿुधनि था उन ते असरु थी थो वञे। ऐं जॾहिं अंग्रेज़ आया हिंदुस्तान में त उनखे ख़बर हुई त 1000 साल खां मुस्लमाननि जी हुकूमत आहे, असां तिजारत जो बहानो करे अॻिते हली कब्ज़ो कंदासीं हिंदुस्तान ते। त उते जेको विलियम ग्लैडस्टोन जेको प्राइम मिनिस्टर हो इंग्लैंड जो, उन क़ुर खयो असेंबली में
चई जेकॾहिं हिंदुस्तान वञो था मुस्लमान खां हुकूमत फुरियो था त हिन जी ताक़त क़ुर अथव। जेसि ताईं इहे मुस्लमान क़ुर सम्झी पढ़नि था तव्हां उहो हिकिड़ो हिकिड़ो मुस्लमान शींहं जो पुटु आहे, उहो शहीद थियण जे लाइ मारे छॾींदो तव्हांखे। तंहिंजे करे का अहिड़ी स्कीम ठाहियो जो माण्हू क़ुर खां अजनबी थी वञनि। ऐं अंग्रेज़ी में लफ़्ज़ जा चई त पंहिंजो इहो एलिनिएट, हा चई त एलिनेट क़ुर फरान त मुस्लिम एलिनेट करणु माना अजनबी करणु। पोइ हुननि भई सोच कई, ॿ टे मुला बि ठग मुला उन्हनि खे मिली आहे, ठाहे हिकिड़ी स्कीम ठाहियूं त असां मौलवी खे ॾोकड़ ॾेई हिकिड़ो ग्रुप ठाहियूं था मौलवियुनि जो। पोइ उन खे जेको वणेव चओ, उहो ग्रुप आम तौर तक़रीरूं करे ऐं माण्हुनि खे चवे त तव्हां क़ुर जी माना न कयो, पंहिंजे हिंदीअ में या सिंधीअ में या बंगालीअ में क़ुर जो तर्जुमो न पढ़ो, छो त तर्जुमो पढ़ंदव त गुनाहगार थी वेंदो। इहो कमु आलिमनि जो आहे। ऐं ॿियो त तिलावत बि न कयो, जेकॾहिं तिलावत जे दौरान ज़ेर ज़बर जी बि ग़लती कंदो त गुनाहगार थी वेंदव। इहा आहे जेको अंग्रेज़ स्कीम खणी आयो ऐं जाम मुला हिन जे पोयां लॻी विया जो अॼु ताईं यूट्यूब ते इहे ॿई ॻाल्हियूं कनि था तव्हां सां त मतां क़ुर जे वेझो वञो। ऐं हालांकि अकुल वारो माण्हू, थोरो बि सोचण वारो, इन्हनि खे इहो चवंदो त कार मुहाओ तर्जुमो असां त कोन था कयूं, तर्जुमो त आलमनि कयो आहे। जेको मूं वटि पियो आहे मौलाना मोहम्मद मदनी रहमुल्ला, इन जो तर्जुमो आहे न, त असां त पंहिंजो त कोन था कयूं। कयो त आलिम जो कयल तर्जुमो पढ़ूं था, बाक़ी फ़ज़ाइल एमाल बड़ी पढ़ूं, उहो बि न पढ़ूं। क़ुर जी आयतूं फ़ज़ाइल एमाल खां बि सवलियूं आहिनि माना में। ऐं ॿियो ज़ेर ज़बर जी ग़लती, भई असांजी ॿोली त कान्हे न अरबी, असां त तिलावत कयूं था, माना त अचे कान थी न, तिलावत कयूं था त माना हर हर्फ़ ते का नेकी मिले, इन लाइ था कयूं न। ज़ेर ज़बर जी ग़लतीअ जो गुनाह उन खे थींदो जेको पहिरीं त अरबीअ जो वॾो आलिम हूंदो, ऐं ॿियो ज़ेर ज़बर जी ग़लती सायो करे कंदो त जीअं मां माना मटायां त जीअं माण्हुनि में गुमराही फैलायां। जेकॾहिं अलहम शरीफ़ जे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, माना ते ज़बरात, माना जेका तो नेमत कई आहे। पर हे ठॻु छा कंदो, चवंदो अनअमतु अलैहिम, माना मां अलाह जो हिते वॾो बुज़ुर्ग आहियां, इहे नेमतूं मां तव्हांजे मथां कंदुसि, मूंखां घुरो त मां तव्हांखे अलाह खे कमु करायां। इहो आहे ठॻु जेको ज़बर खे पेश करे ऐं पंहिंजे लाइ थो साबित करे, इहे गुनाहगार थींदा न। पर हिकिड़ो आम माण्हू जेकॾहिं अनम थो पढ़े, हुनखे कहिड़ी ख़बर त मां छा थो पढ़ां। गुनाह अलकुल आमाल बिल नियत, नियत सां गुनाह थो थिए, नियत सां। हिकिड़े माण्हू जो नियत ई कान्हे हुनखे सज़ा कीअं मिलंदी। इहा हिननि ठगी कई। साॻी ॻाल्हि इहा किथां अंग्रेज़नि सिखी, इहा इन्हनि बि हिस्टोरिकल मके जे मुशरिकनि खां सिखी। छो त जॾहिं हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु रुॻो हिकिड़ो रुकू पढ़ी मुस्लमान थियो त हाणे हिननि असेंबली कॉल कई आहे ऐं उते हिकिड़ो रिज़ोल्यूशन था पास कनि जेको क़ुर में आयो आहे। सूरह फुसिलत आयत नंबर 6। छा रिज़ोल्यूशन आहे ॿुधो, काल लज़ीन कफ़रू, माना इहे जेके मके जा सरदार गॾु थी वेठा उन्हनि फ़ैसिलो कयो, ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, तव्हां मां केर बि हिन क़ुर खे न ॿुधे, छो त हू त अरब आहे, हुनखे त तर्जुमे जी ज़रूरत ई कान्हे का। त चवंदा जेकॾहिं क़ुर ॿुधंदव तव्हां ते जादू थी वेंदो। छो त हज़रत उमर जेकॾहिं क़ुर वञी ॿुधो मुस्लमान थी वियो। चई तव्हां मां सरदारनि मां ख़बरदार वाइदो कयो केरु क़ुर न ॿुधंदो। त हिकिड़े चयोसीं हिकिड़ो ॿियो इशू आहे, चई कहिड़ो, चई हे जो रसूल असांजी जेके सहाबी वधनि था न, इन में केतिरा ई उहे आहिनि जेके हज करणु ईंदा आहिनि, पोइ मुस्लमान मग़रिब में इशा में ऐं फजर में हुनजो इमाम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामत कराए थो, उते थो क़ुर ज़ोर सां पढ़े त हीअ जेको चौधारी फिरी उहो आयतूं ॿुधनि था असरु पइजी थो वञे। चओ वाक़ई आहे त ॻाल्हि त आहे। पोइ रिज़ोल्यूशन नंबर 2, पहिरियों त तव्हां मां सरदारनि मां केरु न ॿुधे, पंहिंजे ॿारनि खे मना कयो, माइनि खे मना कयो, नौकरनि खे मना कयो। रिज़ोल्यूशन नंबर 2 व अलगौफ़ी, माना जेकॾहिं अहिड़ी सिचुएशन थिए त तव्हां अलगऊ जो मतिलबु आहे त लुड़ मचायो, माना उते वञी जॾहिं हू निमाज़ पढ़नि त दुहल वॼायो, सीटियूं वॼायो त जीअं हाजियुनि ताईं आवाज़ न पहुचे। ऐं चयूं त इहो छो असां 2 रिज़ोल्यूशन पास था कयूं, लअल्लकुम तग़लिबून, त तव्हांजो ग़लबो रहे, तव्हां पीर आहियो, माण्हू तव्हांखे पेरे था पवनि, पेतिन मां ॾोकड़ था खणो, इहो सिस्टम तव्हांजो हले, न त तव्हां आम माण्हू जहिड़ा थी वेंदव। इहा आहे शइ। पर जे इंडियन, पर हिंदुस्तान में जॾहिं अंग्रेज़ आया त इहे 2 रिज़ोल्यूशन खणी आया।
पर हिते ईअं कोन पिया चवनि त दुहलियूं वॼायो, चई हिननि खे त अरबी अचे कान थी, रुॻो तर्जुमे गाननि खे रोके छॾियो, बसि कमु तव्हांजो थी वेंदो, ऐं तिलावत बि न कनि ज़ेर ज़बर जी ग़लतीअ जे करे। इहे ॿई ॻाल्हियूं हितां थियूं हलनि। पोइ अलाह फरमाए थो, हाणे उतबा ॿुधेव वेठो, जेको वेठो आहे हिन नबी साईं ॾे आयो आहे, वेठो आहे, ऐं चवंदा त अलाए पोतड़ो हुअसि हिन चेल खे ॿधी पोयां हथ ॿधी, हीअं वेठो ॿुधे। अॻिते थो क़ुर चए फल नुज़ी कन लज़ीन कफ़रू अज़ाबन शदीद, पोइ काफ़रनि खे ज़बरदस्त सज़ा जो मज़ो चखाईंदासीं। वल नज़ीयन्नहुम असवल लज़ी कानू या मरूं, जेको कनि था न इन खां बि बुछड़ो बदिलो असां हिननि खे ॾींदासीं जेके माण्हुनि खे क़ुर खां रोकनि था। ज़ालिक जज़ा आदाइल्लाहि नार, अलाह जा इहे दुश्मन आहिनि, जेको हिन खां रोके थो माण्हुनि खां त तर्जुमो न कयो, तिलावत न कयो, जॾहिं की रसूल सलाम फरमायो त हिकिड़ी आयत क़ुर जी माना सां पढ़णु। हाणे मिसाल तौरु विचां खोदुमि, पैगंबर चयो त असांजो पालींदड़ ॼाणे थो त बेशक अव्हां ॾे मोकिलियल आहियूं, हिकिड़ी आयत आहे न, इन आयत जो सवाबु 100 रकात नफ़िलनि पढ़ण खां वधीक आहे, जेकॾहिं तव्हां सम्झो आहे त मां छा थो पढ़ां। ऐं ॿी जाइ ते अचे थो त हिन हिकिड़ी आयत खे तर्जुमे पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे करण खां वधीक आहे, जेको ईअं करे था अचो बिना सम्झण जे। तंहिं अलाह फरमाए थो त ज़ालिक जज़ाउ आदा अलाह नार, या जहन्नम अलाह जे दुश्मननि जी आहे, लहूं फिया दारुल खुल्द, ऐं उन जहन्नम में हमेशह रहंदा। जज़ाम इहा हिनखे सज़ा आहे, बिमा कानू बि आयात न जदूं, जेकॾहिं असांजे आयत जे क़ुर जी आयतनि सां दुश्मनी कई अथनि त तर्जुमो न कयो, तिलावत न कयो, हीअ न कयो, हू न कयो, अंग्रेज़नि वांगुरु ऐं मके जी मुशरकनि वारा जेके अलाह जे आयत इनकार कंदा। पोइ छा थींदो? हाणे इहे विया सभु जहन्नम में। हिते जो माण्हुनि खे चयो, वॾनि वॾनि मौलवी हेॾी ॾाढी करे यूट्यूब ते भाई आप लोग को तर्जमा न करें गुनाहगार हो जाओगे, आलिम के पास जाओ, उसके बैठ से तर्जमा सुनो, ऐं जेको आलिमनि तर्जुमो कया माना उहे ठॻा। त हाणे जो अहिड़ा माण्हू जहन्नम में वेंदा हिन जे चवण जे करे, त उते ख़बर त छा था वञी चवनि। कालल जी न कफ़रू, उते इहे जेके काफ़र थिया चवनि था रब्बना, अलाह साईं असांजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, कहिड़ी? अरनल लज़ीन अज़ल्लाना मिनल जिन वल इंस, जे असांखे उहे माण्हू आणे ॾेखार जिन असांखे गुमराह कयो पोइ जिननि या इंसाननि मां। बाबा छा कंदव? चवनि था नजल हुमा तहत अक़दामिना, चई उन्हनि खे असां हेठि सुम्हारे ऐं मथां पेरनि जो असीं सभु चढ़ी ज़ोर ॾींदासूं, ले यकूना मिन असफली, त जहन्नम में हेठि, छो त जहन्नम में जेतिरो हेठि ओतिरो अज़ाब वधीक, त असां सभु जे मथां पेर ॾींदासीं, इन्हनि बुज़ुर्गनि जे जेके ठग बुज़ुर्ग आहे इन्हनि जे मथां चढ़ंदासीं त हेठि वञनि, जहन्नम में वॾो अज़ाब मिले। अलाह फरमाए थो त इन्हनि जे मुक़ाबले में असांजे मुआशिरे में अॼु बि आहिनि केरु अहिड़ा शख़्स सुहिणा, प्यारा, समझदार, इंटेलिजेंट, उलिल अलबाब, ज़हीन, ऐं उहे छा था चवनि? चवनि था इन लज़ीन कालू रब्बुन अल्लाह, चवनि था सभु कमु असांजो रब थो करे, असां कंहिंजे दर ते मोल ते न वेंदासीं, सभु अलाह ॿुधे थो, साह जे रॻ खां वेझो आहे, सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे, बसि असांजो पालणहार अलाह आहे। सुम अस्तकामूं, पोइ इन ते वरी क़ाइमु बि रहनि था, ईअं न त कंहिं ठगई तकीर ॿुधी वरी लूप लाइन ते हलिया वञनि। सुम अस्तकामूं, त पोइ चए थो अलाह साईं थो चए ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू, त पोइ मां फ़रिश्ता मोकिलियां थो हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में। उहे फ़रिश्ता हुन सां ॻाल्हाईंदा कोन था, पर हुनखे बहादुर था करे छॾनि। सुभान अल्लाह, अहिड़ो माण्हू जेको अलाह ते चए थो सभु कमु मुंहिंजो अलाह करे थो ऐं शिरक नथो करे, त अलाह चए थो इन खे बहादुर था करे छॾनि ऐं हुनजे दिलि मां सॼो ख़ौफ़ निकिरी थो वञे। छा था चवनि? अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू। वरी क़ुर खे चङी तरह पढ़ण सां अबशिरू बिल जन्नत, फील थो करे त मां ही कमु कयां थो मूंखे जन्नत मिलंदी। पर ही साह कढण वक़्तु बि अचनि था फ़रिश्ता, जॾहिं साह कढणु अचनि था, साह कॾहिं था कढनि? जॾहिं सकरात शुरू थी थिए, ऐं सकरात शुरू थी थिए त माना अञा जहिड़ो आहे, पर उहो कम्यूनिकेशन न करे सघंदो सीन, ऐं गर गर कंदो, गर गर। इन सकरात खे गर गर बि चइबो आहे, क़ुर में लफ़्ज़ आयो आहे गर गर जो, हदीस में। त फ़रिश्ता उनखे छा था अची चवनि? अल्लाह तख़ाफ़ू वल तहज़नू, ॿुध हाणे तूं नए फेज़ में थो वञी, पर ख़ौफ़ न कजांइ ऐं ड्रिज बि न। उहा अबशिरू बिल जन्नत, हींअर जो हींअर तोखे असीं जन्नत में पहुचायूं था। अल्लती कुंतुम तू वदून, जेको अलाह तव्हांखे वाइदो ॾिनो ऐं तूं क़ुर में वाइदा पढ़िया। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो
मिशका शरीफ़ में इज़ा हुज़रल मोमिन आततु मलाइका मां तर्जुमो थो कयां त जॾहिं फ़रिश्ता अचनि था सफ़ेद रेशमी कपिड़ा खणी था अचनि, चवनि था हलिया हलिया ख़ुदा तोसां राज़ी ऐं ख़ुदा क़ुदूस तोसां रज़ामंद आहे, हल अलाह जे रहम जे तरफ़, उन जे रिज़्क़ जे तरफ़, पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ जेको तो ते कावड़ियल कोन्हे को। फ़तख़रुज क अतीब रीह मसिक, त इहो रूह ईअं यकदमि थो निकिरे जीअं ख़ुशबू हणिबी आहे त ख़ुशबू अची वेंदी आहे। लेकिन जेके नापास थियनि था उहे वरी फ़रिश्तनि सां आर्ग्यू था कनि। हिकिड़ो ई आर्ग्यूमेंट आहे, अदा हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई, ओ फ़रिश्तो बसि मूंखे 2-3 कलाक छॾियो, रुॻो मूंखे मोहलत ॾियो त मां उथी वञी अंडू करे अचां, कंहिंजा पैसा खाधा हूंदई उनखे मोटाए ॾियां, कंहिंखां माफ़ी वठां, किथे या का वसियत कयां। चवनि था न थींदो ईअं। हींअर कुझु वक़्फ़े जी साही वठूं था, ब्रेक वठूं था, इनशाअल्लाह ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियां थो मां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम असां हिकिड़ी इम्पॉर्टेंट आयत पढ़ी रहिया आहियूं ऐं जेके फ़रिश्ता जॾहिं उन खां साहु कढनि था त नेक माण्हू जल्दी निकिरी थो अचे। वरी उनखे छा था चवनि? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहनु औलियाउकुम फ़िल हयात दुनिया फ़िल आख़िरा। चवनि पिया हींअर बि तुंहिंजा यार आहियूं, दोस्त आहियूं, पर तूं हिन दुनिया में जॾहिं हूंदे न उन वक़्तु बि असां तुंहिंजा दोस्त हुआसीं, पर हाणे तोखे छा मिलंदो? लकुम फ़िया मां तश्तही अनफुसकुम, हाणे तूं हली थो जन्नत में, उते जेका शइ ख़्वाहिश कंदे सा उते मौजूदु आहे। वलकुम फ़िया मां तदउन, ऐं जेका तूं घुरंदे उहा बि उते अवेलेबल आहे। नुज़ुलन माना इहा महिमानी आहे, मिन गफ़ूर रहीम, बख़्शणहार ख़ुदा वटां तुंहिंजे लाइ महिमानी आहे। सुभान अल्लाह, अलाह साईं असांखे इहा महिमानी नसीब करे। अलाह फरमाए थो त तव्हां मार्केटनि में वञो था, ॻाल्हायो था, कचहरी कयो था, नेकीअ जूं ॻाल्हियूं कयो था, इन ते बि सवाबु आहे, लेकिन वधि में वधि सवाबु कंहिं ते आहे? चए थो मन अहसन कौलन मिमन दअ इलल्लाह, सभ खां वॾो जेको तव्हां जुमिलो ॻाल्हायो था उहो आहे त माण्हुनि खे चओ त अचो क़ुर शरीफ़ खे सम्झी पढ़ूं, रसूल साईं सुन्नत खे पढ़ूं, ॾिसो त अलाह छा थो चवे ऐं अलाह जी ॻाल्हि ॿुधो। चए थो इहो जेको तव्हां कंहिंखे चओ था न, इन्हीअ खां बहितर तव्हांजो को बि सेंटेंस गुफ़्तगू दुनिया में कान्हे का, पर व अमिल सालियन, पर नेक अमल बि कयो, रुॻो ज़िबानी ॻाल्हि न कयो। वकाल इन्ननी मिनल मुस्लिमीन, ऐं चवनि था असां अलाह जा फ़रमान बरदार थी विया आहियूं, असां मुस्लमान थी विया आहियूं। अलाह फरमाए थो वला तस्तविल हसनत व सय्यत, चए थो त बुराई ऐं भलाई इहे बराबरि न आहिनि। वज़न में बराबरि हूंदियूं, पर हिकिड़ो निगेटिव हूंदो, हिकिड़ो पॉज़िटिव हूंदो। तंहिंजे करे इत्फ़ा बिल्लती ही अहसन, जेकॾहिं तव्हां खां का बुराई थी वञे त उन जे वज़न जेतिरो वटि वरी नेकी करे उनखे बराबरि कयो। फ़इज़ल लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम। हाणे हिते अहम हिकिड़ी अलाह साईं असांखे ॻाल्हि ॾसे थो, चए थो त जेकॾहिं तव्हां सां हिकिड़ो माण्हू बुरो हलियो आहे त तव्हां उन सां ज़रूरु बुरो हलण जी कोशिशि कंदव, पर जेकॾहिं जेतिरो तव्हां सां बुरो हलियो आहे तव्हां उन सां जेकॾहिं का भलाई कंदव त इन जो नतीजो इहो थींदो त जेकॾहिं तव्हांजे विच में दुश्मनी हूंदी क अनहू वलियुल हमीन, त अहिड़ो तव्हांजो दोस्त थी वेंदो ॼणो माइटीअ वारो दोस्त। इहा चए थो टेक्निक आहे, इहा टेक्निक आहे, पर इन जो मतिलबु न आहे त असीं गीदी थी वई चऊं हा साईं भली पादर हण तूं बाबो आई साईं, ईअं न, बल्कि का अहिड़ी शइ कयो जेका तव्हांजे ऑप्शन में हुजे। पर अलाह फरमाए थो त इहा जेका टेक्निक आहे न, वमा युलक़हा इल्लल्लज़ीन सबरू, इहे मुड़ुसु माण्हुनि खे इहा टेक्निक हासिलु थिए थी। वमा युलक़हा इल्ला ज़ू हज़िन अज़ीम, ऐं इहा टेक्निक वॾे नसीब वारे खे थी मिले जेको कंहिं बुराईअ जे जवाब में अहिड़ो को अमल करे जो हू माण्हू परेशान थी वञे ऐं इम्प्रेस थी तव्हां सां माइटीअ वारी यारी रखे। बाक़ी शैतान तव्हांखे ज़रूरु विसविसा विझंदो। त हाणे चए थो त इन खे न्यूट्रलाइज़ कीअं कजे? क़ुर थो चवे व इम्मा यंज़ग़न्नक मिन शैतान नज़ग़ुन, जेकॾहिं तव्हांखे दिलि में को शैतान बुराईअ जो कंहिं शइ जो विसविसो हुजे, फ़स्तइज़ बिल्लाह, त ओॾी महिल चओ अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। सुभान अल्लाह, धकु ई हिकिड़ो, अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम इन्नहु समीउन अलीम, छो त अलाह तव्हांखे ॿुधे वेठो।
जॾहिं तव्हां चओ अऊज़ बिल्लाहि मिन शैतान त हिकिड़ो ई पादर ठोकींदो शैतान खे भॼे न वठां। त अलाह ॿुधे बि थो ॼाणे बि थो, इहा टेक्निक आहे अलाह थो सेखारे क़ुर में। चए थो मिन आयाती लैल व नहार, चए थो अलाह जूं कुदरत जूं निशानियूं आहिनि ॾींहुं ऐं राति। व शम्स वल कमर, सिज ऐं चंड, ला तस्जुदू लि शम्स वला लिल कमर, तंहिंजे करे इहे अलाह जे नौकर आहिनि, इन्हनि खे तव्हांजे नौकरीअ में लॻायो अथई। हाणे जेके तव्हां अलाह जा जेके ख़िदमतगार जेके तव्हांजी ख़िदमत में लॻाया अथई, हाणे वरी उन्हनि खे था सजदो कयो या उन्हनि खे था पुकारियो। तंहिंजे करे पंहिंजो अलाह खे सजदो कयो, इन्हनि खे ला तस्जुदू लि शम्स वला लिल कमर, इन्हनि खे सजदो न कयो। वस्जुदू लिल्लाह लज़ी ख़लक़हुन, उन्हीअ खे कयो जंहिं इन्हनि खे पैदा कयो आहे। इन कुंतुम इहा ताबुदून, जेकॾहिं वाक़िस तव्हां अलाह जी ख़ालिस इबादत कयो था। इन निस्तकबरू, पर जे इहे ॻाल्हियुनि ॿुधण खां, हाणे उतबा वेठो आहे ॿुधे वेठो, चएसि थो इन निस्तकबरू, अड़े उतबा जेकॾहिं हीउ क़ुर ॿुधो अथई जे अञा बि तूं तकबर कंदे, त फल्लज़ीन इंद रब्बिकुम युसब्बिहून लहू बिल्लैल व नहार वहुम ला यसमऊन, त अलाह जी वॾी काइनात आहे, अलाह जा सॼा फ़रिश्ता सॼियूं शयूं आहिनि, उहे त ॾींहं राति अलाह खे सजदो कनि थियूं। ईअं चई ऐं रसूल सां उथियो ऐं वञी सजदो करे मोटी आयो। हे जेकॾहिं तव्हां क़ुर में आयत ॿुधी आहे त पोइ तव्हांखे बि जीअं टाइम मिलेव त सजदो करे छॾिजो, पर हे ॿुधी वठो हींअर एंड थो कयां मां। त मज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकरा हुआ, सॼी आयत एसि ताईं पढ़ी आयो। हाणे से उतबा ॿुधे वेठो। फलम्मा समय बिया उतबा अंसत लहा, चुप करे पे ॿुधई। उहा अलका बेद ख़ल्फ़ी, ऐं हथ इन पोयां रखे टेकरी वेठो। जॾहिं रसूल सलाम इहा आयत पूरी कई ऐं सजदो कयईं, चएसि थो समेत याबा वलीद, उतबा बिन रबीअ खे चइबो वलीद जो पीउ, अरबनि में आदत आहे। अबा वलीद, तो ॿुधो मुंहिंजो जवाबु? काल समेत, चए हा तुंहिंजो जवाबु ॿुधो। पोइ उथियो। सुम काम उतबा इलल असाबी, सिधो उन मजलिस में जेके परियां वेठा निहारेसि पिया, त जॾहिं उन्हनि पंधु पियो करे, त काल बादुम लिबादिन नहल बिल्लाह लक जा अबू वलीद बग़ैर वजह लज़ी ज़हब बि। चई यार ॻाल्हि ॿुधो, अचे थो पर मुंहुं थोरो सुसियल छो अथसि, हेॾां त वियो त शींहं वांगुरु वियो, हितां त सफ़ा ईअं अचे थो। फलमा जलसूले, अचे वेठो। मां वरा कबा, वरी ॾे ख़बर, कहिड़ी ख़बर खणी आई, छा चयो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? चई काल वराई, चवंदा मां जेका मूं वटि शइ आहे, इनी वल्लाही कद समेत कौलन मां समेत मिसलम कद, जेका मूंखे हुन मूंखे जवाबु ॾिनो आहे, जेका हुन तिलावत कई आहे, मां त पंहिंजी ज़िंदगी में त ॿुधी कान्हे का। तंहिंजे करे हाणे मुंहिंजो चवणु मञो, अती उन मुंहिंजी ॻाल्हि मञो। वजालू आहे बि खलऊ बेन हाज़र रजुल बेन माहूफ़ी, तंहिंजे करे हिकिड़ो त मुंहिंजो पहिरियों मशवरो अथव, तव्हां हिनखे टच न कयो, हिनखे छॾे ॾियो। फ़ाज़रू, ऐं हिनखे अकेलो छॾियो, को हिन जे ख़िलाफ़ु साज़िश न कयो। फ़वल्लाही, मूंखे अलाह जो कसम आहे, ल यकूनन लिकोली अलज़ी समेत नबा, थी सघे थो जेके ॻाल्हियूं करे थो उहे वाक़ई निकिरनि। फ़इन तुस्बिहुल अरब, जेकॾहिं अरब हिन खे न मञनि, हिन खे नुक़सानु कंदा, फ़क़त कफ़ई तुमूं बग़ैरकुम, त तव्हांजो कमु थी वेंदो, पाण ई हुननि खे नुक़सानु कंदा। पर यज़हर अलल अरब, पर जे हे अरब जे इलाइक़े ते ग़ालिब अची वियो, पोइ तव्हांजो माइट त आहे न, मुल्कू मुल्कुकुम, त हुनजी बादशाही तव्हांजी बादशाही, तव्हां ई जाइ कंदो। ऐं ईअं बि थियो, उहा इज़हू इज़कुम, हुनजी इज़त तव्हांजी इज़त। व कुंतुम असद नास, ऐं पोइ तव्हां हिन मुआशिरे में सभिनी मां इज़त वारा थींदो। तॾहिं त अॼु ताईं अहले कुरैश जी माण्हू इज़त कनि था न। त छा चयूंसि? कालू सहरक वल्लाही अबा वलीद, जहिड़े अबा वलीद तुंहिंजे मथां जादू थी वियो। असां तॾहिं चयो त क़ुर न ॿुधो, तो वरी वञी क़ुर ॿुधो आहे, एतिरो त जादू थी वियो आहे, भई लिसानी पंहिंजी ज़बान जादू कयो अथई। त चवणु लॻुनि अबा वलीद हाज़ा राई, चई ॾिसो मूंखे जेको ॻाल्हि सम्झ में आई मां तव्हांखे ॿुधाई आहे। फसनऊ मां बदा लखूं, बाक़ी हाणे तव्हांजी मर्ज़ीअ जीअं वणे तीअं कयो। इहा आहे एंड ऑफ इन ॻाल्हि जी। अॻिते जेको आहे सो अलाह ताला फरमाए थो, वल्लज़ीन ला यूमिनून फ़ी आज़ानिहिम वक़रऊं, जेको अञा बि न क़ुर खे नथो मञे, सम्झो त कन हिननि जा बंदि आहिनि या अंदरि को मेण पियल अथसि।
वो अलहिम अमा, ऐं अखियुनि मां अंधो आहे। ऐं जॾहिं हुनखे क़ुर ॿुधाइजो त ईअं ॿुधनि था अल्लज़ीन युनादून मकान भई परे खां कहिड़ो आस्तड़े पियो थो ॻाल्हाए, जो त आवाज़ ई कोन थो पहुचे, हालांकि क़ुर एॾो चिटो आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो मन अमिल सालिहन, जेकॾहिं केरु नेक अमल कंदो फल नफ़्स ई, उन जो फ़ाइदो खेसि पवंदो। वमन असा, ऐं जेको बुराई कंदो फ अलैहा, ऐं जो गुनाह जो हिसाबु उन जे मथां वञो। वमा रबु कबि ज़लामिल अबीद, अलाह ताला इंसान चए थो मां तव्हांखे पैदा कयो, मां तव्हां ज़ुल्म छो कंदुसि, मां छो कंदुसि ज़ुल्म, तव्हां ज़ुल्म पंहिंजे पाण मथां था कयो, इहो त मां कोन छॾींदुसि। छो त के माण्हू अहिड़ा आहिनि ला यस अमुल इंसान में दुआल ख़ैर, के माण्हू वरी जेके अलाह खां दुआ पिया घुरंदा आहिनि अलाह पर जॾहिं इन मसऊ शर, जॾहिं हुनखे का तकलीफ़ बीमारी पहुचंदी पोइ यऊसुल कानून त नामेन थी वेंदा, वरी दुआऊं करणु छॾे ॾींदा आहिनि। वरी के माण्हू आहिनि इज़ा अनमना अल इंसान अरद बिना बिजानबी, वरी हिकिड़नि खे अमीर कंदो आहियां ॾोकड़ ॾींदो त अलाह खे सफ़ा विसारे छॾींदा आहिनि। पर जॾहिं इज़ा मसऊ शर, ऐं पोइ जॾहिं तकलीफ़ ईंदी अथनि फज़ू दुआ आहिनि, पोइ त वॾियूं वॾियूं दुआऊं घुरंदा आहिनि। माण्हुनि खे ॾींदा, अदा मुंहिंजे लाइ दुआ घुरो, मूंखां वज़ारत थी वञे, अदा मूं में बीमारी लॻी आहे, अदा मूंखे कैंसर थी आहे, अदा मूंसां हीअं थियो आहे। अड़े बाबा, जॾहिं तव्हांखे पावर हो, वज़ीर हो, ॿिया हो, त ओॾी महिल अलाह छुटो। हाणे जॾहिं वरी तव्हांखे हींअर सुख थो करे त पोइ वठी था दुआऊं कयो, पाण बि घुरो ऐं वरी मुलनि खे गॾु करे दुआऊं था करायो। कुल आरई तुम इनकान मिन इंदल्लाह, जेकॾहिं सोचियो त सही, जेकॾहिं हीउ क़ुर अलाह तव्हां सम्झो था न कंहिं चए थो हीउ क़ुर जेकॾहिं अलाह वटां आहे सुम कफ़र तुम बि, त पोइ तव्हां हिन खे नथा मञो। मन अज़ल मिमन उहो फी शिकाक भई, पोइ इन खां वधीक गुमराह केरु आहे जेको ज़िद में पियल आहे। अलाह फरमाए थो सनूरीहिम आयातना फिल आफ़ाक वफ़ी अनफुसिम, चए थो जीअं जीअं साइंस तरक़ी कंदी तव्हांखे असां अहिड़ियूं शयूं ॾेखारींदासीं हिन यूनिवर्स में ऐं तव्हांजे जिस्म में, जेके तव्हां उहे जॾहिं रिसर्च या उहा जेका कानकुलन थींदी त तव्हांखे उहा ई आयत क़ुर में मिलंदी त अलाह अॻु ई इहा ॻाल्हि कई आहे। मिसाल तौरु हाणे हे था चवनि त बिग बैंग थियो आहे, पहिरीं सॼो आसमान ऐं ज़मीन पाण में ॻंढियल आहे, त पोइ वरी बिग बैंग में खुलियो आहे। क़ुर ॿियो थो चए इन समावात वल अर्द कानता रतका, आसमान ज़मीन पाण में हिकिड़ी पॉइंट ते ॻंढियल आहे, पोइ फतक न हुआ, पोइ बिग बैंग खे मूं फाड़ियो मान। हाणे था चवनि, हाणे इन आयत ते अलाए केतिरा अंग्रेज़ मुस्लमान पिया था थियनि। त इहो ई थो चए सनूरीहिम, सीन जॾहिं ईंदो आहे माना इन फ्यूचर वी विल शो यू आयातना माय मिरेकिल्स या स्टेटमेंट्स फिल आफ़ाक, काइनात में, वफ़ी अनफुसिम इन योर एनाटॉमी हता यतबय्यन लहुम, इट विल बी रिवील्ड टू यू, तव्हां ते इहो ज़ाहिर थी पवंदो अन्नहुल हक़, त ही सचो आहे क़ुर। अवलम यक़फ़ बिरब्बिक अन्नहु अला कुल्लि शैइन शहीद, बाक़ी इहो तव्हांजे लाइ इहा इंफॉर्मेशन काफ़ी न आहे त अलाह ताला हर शइ खे ॾिसे वेठो, इहा बि तव्हांखे इंफॉर्मेशन काफ़ी न आहे। हू लज़ी ख़लक़कुम मिन तुराबिन, अलाह तव्हांखे मिटीअ मां पैदा कयो आहे, मिटीअ मां। हे जेके अंसर आहिनि पीरियडिक टेबल में सभु मिटीअ में आहिनि, तव्हां इन मां पैदा सुम मिन नुतफ़तिन, त अलाह तव्हांखे मिटीअ जे हिकिड़े ज़रे मां पैदा कयो आहे, जेको अजबुल ज़नब जेको आहे इहो आहे, जंहिंमां इंसानु पैदा थिए थो। इन ते मां तव्हांखे हिकिड़ी वीडियो ॾेखारियां थो त अलाह ताला क़ुर में ॿार जी जेके क्रिएशन जूं स्टेजिस ॾिनियूं आहिनि, इहे उन ज़माने में मालूम करणु मुमकिन ई कोन हो त कीअं हिकिड़ो सेल थो थिए, पोइ ॿारु वॾो थो थिए। त इहा हिस्ट्री ऑफ एम्ब्रोलॉजी जी, इहा त 1960 में जॾहिं एक्सरे ईजाद थियो त असांखे हिननि खे ख़बर पई, ऐं इहो जेको सो क़ुर शरीफ़ में ॾिनल आहे त ही स्टेज ॿार जी पैदा थिए थी। त इन्हीअ ते इंसान ज़ात हैरत में आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं थो इहे स्टेजिस ॿुधाए, जेके जॾहिं जेसिताईं एक्सरे ऐं जेके हे माइक्रोस्कोप ईजाद कान थी त माण्हुनि खे कीअं ख़बर पई, जेको अलाह सां फरमाए थो त हिन में पहिरीं नुतफ़ो आहे, पोइ दिग थो थिए, पोइ वरी हॾा था थियनि, पोइ जे मथां असां गोश्त चाढ़ियूं था। त इन ज़माने में न इहा माइक्रोस्कोप हुई, का शइ कान हुई, इहा बि हाणे ईजाद थी आहे। त रसूल तंहिंजे करे डॉक्टर कीथ मोरे जेको एम्ब्रोलॉजिस्ट आहे, इहो हिकिड़ो दफ़ो वियो हो सऊदी अरब में, जॾहिं हुनखे आयत ॾेखारी वई त हू उनखे पढ़ी छा थो चवे, जेको छा थो चए त हीउ मुमकिन ई कोन्हे को त हीउ स्टेजिस जेको सो हिकिड़ो इंसानु 7वीं सदीअ में इहे असांखे ॿुधाए।
ऐं चए त मां हीअ आयत पढ़ी, मां त हाणे मुस्लमान थो थियां त हीउ कलाम इंसान जो न आहे, हीउ क़ुरान आहे जेको अलाह जो कलाम आहे जेका इहा ॻाल्हि करे थो। ऐं पोइ अलाह साईं छा थो ॿारु पैदा करे, माउ जे पेट हिकिड़े ज़रे मां निकिरी ही ॿारु निकिरे थो, खिले बि थो, निहारे बि थो, हथ बि करे थो, सुभान अलाह सुभान अलाह सुभान अलाह। अलाह वक़्तु चए थो व मिन कुमयूं त वफ़ा मिन क़बुल, के वरी वक़्त खां अॻु में मरी वञनि था, वले तबलुगू अजलन मुसम्मा, छो त हुनजो वक़्तु मौत जो मुक़ररु आहे, वल अल्लकुम ताकिलून, त जीअं तव्हांखे अकुलु अचे त हीअ इंसान जी ज़िंदगी ईअं आहे, नंढा ॿार बि गुज़ारे वञनि, जवान बि गुज़ारियो। हुअ लज़ी युही व युमीत, उहो ई आहे जो तव्हांखे ज़िंदा करे थो, तव्हांखे मारे थो। फ़ैज़ा कज़ा अमरनि, ऐं जॾहिं अलाह को कमु करणु चाहे थो ऐं जो फ़ैसिलो करे थो, फ़ इन मां यकून लहू कुन फ़यकून, त चवे थो थी थो पवे। अला इन्नहुम फ़ी मरियतिन मिन लिक़ाए रबिहिम, बाक़ी अफ़सोस आहे माण्हुनि ते जो इहो सम्झनि था त अलाह जे आॾो असांखे पेश थियण में शक आहे। अला इन्नहू बि कुल शइन मुहीद, बेशक अलाह ताला हर शइ खे वकोड़ियो वेठो आहे। लहू मां फ़िस समावात व मां फ़िल अर्द, ज़मीन आसमान जी प्रॉपर्टी अलाह जी आहे। वहुल अलीउल अज़ीम, बेशक अलाह सभिनी खां मथे आहे। ऐं अलाह फरमाए थो वल्लज़ीन नत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया, जेके अलाह खे छॾे ॿियनि दरनि ते वञी निवड़नि था, हिंदू मूर्तियुनि ते निवड़नि था, ॿिया वञी क़बरुनि ते निवड़नि था, त इन्हनि में इन्हनि जो रूह ई कोन्हे। चए थो त वल्लज़ीन नत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया, जेके अलाह खां सवाइ ॿिया कारसाज़ वठनि था, अलाह हफ़ीज़, अलाह उनजे मथां निगहबान आहे। वमा अंत अलैहिम वकील, तव्हांजी ज़िमेदारी न आहे जेकॾहिं इहो कमु कंदा। अलाह चए थो मां पाण ई हिननि सां पुॼंदुसि। कज़ालिक ओहैना इलैक क़ुरान अरबियन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हां ॾे क़ुरान वही कयो आहे जेको अरबीअ में आहे, छो त तव्हांजी ॿुधण वारी क़ौम अरबी हुई। जॾहिं ॿियूं क़ौमूं हुयूं त उन ज़बान में क़ुरान लथो अथई, बल्कि क़ुरान अलाह ताला चयो आहे त असां हर नबी बि लिसान क़ौमी, उन ॿोली ॻाल्हाईंदड़ वारनि ॾे उहा ॿोली ॻाल्हाईंदड़ रसूल मोकिलियो, ऐं उन्हनि खे जेके क़ुरान उन ॿोलीअ में लाथासीं। तंहिंजे करे असांजो क़ुरान कहिड़ो आहे, जंहिंमां असांखे ख़बर पवे त अलाह छा थो चए, उहो असांजो क़ुरान आहे, चाहे उर्दू चाहे सिंधी। पर जेकॾहिं असीं अरबी पढ़ूं था त इन में बि हर्फ़नि ते हिक ते 10 नेकियूं मिलनि थियूं, पर अलाह जी ॻाल्हि कान थी पहुचे, छो त पराई ॿोली आहे। हर्फ़नि ते सवाबु मिले थो, लेकिन हिकिड़ी आयत क़ुरान जी सम्झी पिणु इन सॼे क़ुरान जे हर्फ़नि ते जेके सवाबु मिले थो, इन खां बि वधीक आहे उहो हिकिड़ी आयत सम्झी पिणु। सारी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी लाको। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जॾहिं असीं क़ुरान पाक में बार बार अचे थो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, आख़िर इहो एॾो अहम छो आहे इहो कलमो? इन ते जॾहिं मूं रिसर्च कई आहे त मां ॾिठो आहे त हिन जा 9 रिक्वायरमेंट आहिनि ऐं 10 इन में नुक़सान आहिनि जेकॾहिं असां उनखे उन सही तरीक़े सां न कंदासीं। 10 मुतालबा, 10 नुक़सान। पहिरीं असां इन 9 जेके मुतालबा आहिनि जंहिंजी आहे ज़रूरी आहे उहो था अचूं हिन ते, यानी अंग्रेज़ीअ में चइबो 9 रिक्वायरमेंट्स एंड 10 प्रोहिबिशन्स। 9 जी ज़रूरत आहे हिन कलमे खे सम्झण लाइ जेके ज़रूरी आहिनि, ऐं 10 शयूं रोकणियूं आहिनि असांखे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि कलमे जे बारे में, अफ़ज़ल ज़िक्र, सभिनी खां बहितरीनु वॾो ज़िक्र फ़ज़ीलत वारो ला इलाहा इल्लल्लाह, व अफ़सल दुआ अल्हम्दुलिल्लाह, यानी अफ़सल दुआ आहे अल्हम्द करणु। तंहिंजे करे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह चयो त लईसल इल्म मां हुफ़िज़, इल्मु जेको रटे था छॾियो न, यानी मिसाल तौरु क़ुरान तव्हां सॼो हिफ़्ज़ करे छॾियो, इहो बि आहे, पर असुलु इल्मु इहो न आहे। इन्नमल इल्म मां नफ़, इल्मु उहा जंहिंमां नफ़ो थिए तव्हांखे, माण्हू ते अमल थिए तव्हांजो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह, तंहिंजे करे इहो यादि रखो त सभु कमु अलाह करे थो, अलाह सां गॾु ॿियो को पार्टनर कोन्हे थो। फ़स्तग़फ़िर लिज़ंबिक, तंहिंजे करे पंहिंजे गुनाहनि जी अलाह खां माफ़ी वठो। वलिल मोमिनीन वल मोमिनात वल्लाहु यालम मुतक़ल्लबकुम मसवाकुम, तव्हां जिते उथो था वेहो था अलाह सभु ॼाणे थो। त इहा जेका आहे थो इहो हुकुम करे थो फ़स्तग़फ़िर लिज़ंबिक, रसूल तव्हां बि अलाह जो इस्तग़फ़ार कयो। वल मोमिनीन मोमिनात, ऐं मोमिननि खे बि चओ ऐं मोमिन औरतुनि खे चओ त अलाह जो इस्तग़फ़ार कनि। वला यमलिकुल लज़ीन यदउन मिन दूनिही शफ़ात, चए थो अलाह खां सवाइ जिन खे सॼो था उन्हनि जे हथ में शफ़ात आहे ई कान,
इल्ला मन शहिद बिल हक़ वहुम यालमून, सवाइ उन्हनि जी जो क़यामत जे ॾींहं ते उन्हनि वलियुनि खे अलाह इजाज़त ॾींदो ऐं उहे जेके से इन शइ खे ॼाणंदा। हाणे अलाह फरमाए थो त पहिरियों जेको सो पहिरीं जेका रिक्वायरमेंट आहे उहा आहे त कलमे जी रिक्वायरमेंट त लईस इल्म मां हुफ़िज़, इल्मु उहो न आहे जेको असां हिफ़िज़ करे छॾियो आहे। इनमल इल्म मां नफ़, इल्मु अॼु मां तव्हांखे नफ़ो थिए, इहा आहे पहिरीं ज़रूरत कलमे जी। ऐं मां तव्हांखे आयत बि ॿुधाई। ॿी रिक्वायरमेंट छा आहे त अरकानिल ईमान, अलाह ते ईमान आणणु ऐं क़ज़ा क़दर ते ईमान आणणु, ईमान बिल रुसुल, ईमान बिल यौमिल आख़िर, ईमान बिल किताब अल्लाह, ईमान बिल मलाइक। इहे सेकंड रिक्वायरमेंट आहे कलमे जी, जेके अरकान ईमान आहिनि। त इन करे अलाह साईं फरमाए थो इनमल मोमिनून लज़ीन आमनू व रसूली, जेको ईमान वारा उहे आहिनि जेके मोमिन जेके अलाह अलाह ज़रूरत ईमान आणनि था, सुम लम यरताबू, पर हिन में शक कोन कनि, पर जाहिदू बि अमवाल बि अनफुसिम, ऐं पोइ अलाह जे रस्ते में जिहाद कनि था माल सां जान सां, फी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में, उलाइकुम सादिक़ून, सचा आहिनि। अच्छा, उन खां पोइ टीं रिक्वायरमेंट कलमी जे यकीन। टीं रिक्वायरमेंट कलमी छा आहे त यकीन। अलाह फरमाए थो अफ़ तुमनून बि बादिल किताब तखरून बि बैद, तीअं त छा कॾहिं तव्हां क़ुर जे किसे खे मञो था, कंहिंखे नथा मञो। फमा जज़ा मई यफ़ल ज़ालिक मिनकुम, त पोइ चए थो मां तर्जुमो थो कयां त पोइ इन जी सज़ा छा थींदी। त हिकिड़ी आयत खे मञनि था, वरी ॿी आयत जी मुखालफ़त था कनि, त इन्हनि जी सज़ा आहे दुनिया में इहे बेस था थींदा, ख़िज़ियू फिल हयात दुनिया, ऐं क़यामत जे ॾींहं ते युरदून अला अशदुल अज़ाब, क़यामत ॾींहं ते इन्हनि खे जहन्नम में मोटायो वेंदो। वमल्लाह बिगाफ़िलिन अम्मा तामलून, अलाह गाफ़िल न आहे जेके अमल कनि था। कलमे जी चोथीं रिक्वायरमेंट आहे व अनीबू इला रब्बिकुम अस्लिमू, अलाह ॾे मोट खाई ऐं उन जूं सभु ॻाल्हियूं मञो। क़ुर में इन जे बारे में अचे थो वमन अहसन दीनन, इन्हनि खां इन खां वधीक बहितर दीन कंहिंजो आहे, मेमन असलम वजहू लिल्लाह, जंहिं अलाह जे आॾो पंहिंजे जान खे पेश करे चुको आहे, जूं सभु ॻाल्हियूं मञे थो। उहो मोहसिनुनि ऐं मोहसिन आहे, वतब मिलत इब्राहिम हनीफ़ा, ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे सचे दीन खे फॉलो करे थो। वतख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला, हज़रत इब्राहिम जो शान एॾो आहे जो अलाह हुनखे पंहिंजो दोस्त करे वरितो हो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फ़ीमा शजर बैनहुम, रसूल सल्लम, इहे माण्हू मोमिन नथा थी सघनि। इहो चोथीं शर्त आहे कलमे जी। को बि माण्हू मोमिन नथो थी सघे जेसि ताईं पंहिंजा कानून, पंहिंजा फ़ैसिला या जेके पाण में इख़्तिलाफ़ आहिनि, इन्हनि खे हक़ जेके आहिनि से पंहिंजे इन्हनि फ़ैसिलनि खे फ़ैसिलो नथा कनि क़ुर जे मुताबिक़। सुमल यजदू फ़ी अनफुसिम हरजन, ऐं इन पोइ जॾहिं तूं फ़ैसिलो ॾीं या तुंहिंजो क़ुर या सुन्नत फ़ैसिलो ॾिए, त पोइ इन में दिलि में का बि तंगी महसूसु न कनि। फ़िमा कज़ई, जेको तव्हां फ़ैसिलो कयो आहे, युसलिमू तस्लीमा, ऐं ख़ुशीअ सां इन खे क़बूल कनि। पंजी कलमे जी रिक्वायरमेंट आहे मोमिनून हक़ा, माना मोमिन हुजे जेको हक़ीक़ी मोमिन हुजे। अलाह ताला फरमाए थो वमिन अन्नास मन यक़ूलु आमना बिल्लाह व बिल यौमिल आख़िर, चए थो केतिरा माण्हू चवंदा असां अलाह खे मञूं था ऐं आख़िरत जे ॾींहं खे मञूं था। वमा हम बि मोमिनून, इहे हक़ीक़त में दिली तौरु मोमिन आहिनि ई कोन। युखादिऊन अल्लाह, इहे अलाह सां ठगी था कनि। वलज़ीन आमनू, मोमिन सां ठगी था कनि। वमा यख़दऊन इला अनफुसुहुम, इहा ठगी या इहो धोखेबाज़ी पंहिंजे पाण सां कनि था। वमा यशरून, पर इन्हनि खे इन ॻाल्हि जो शऊर कोन्हे को। फ़ी कुलूबि मर्दुन, इन्हनि माण्हुनि जे दिलनि में मर्ज़ु आहे। फ़ज़ादहुमुल्लाह मर्दा, पोइ अलाह जे दिलनि जो मर्ज़ु वधाए थो। वलहुम अज़ाबुन अलीम, पोइ इन्हनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब मिलंदो। बेमा कानू यक्ज़बून, जेके कूड़ हणी ऐं इहे मुनाफ़िकीअ वारो सिस्टम इख़्तियार कयो अथनि। कलमे जी छहीं जेका रिक्वायरमेंट इख़्लास, माना सचाई। अलाह फरमाए थो इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़, अलाह ताला फरमाए थो त रसूला मां तव्हांखे हीउ क़ुर हक़ सां सीरियस मक़सद लाइ तव्हां ते नाज़ुल कया। फ़अबुदुल्लाह, तंहिंजे करे अलाह खे मञो, अलाह जा हुकुम मञो, अलाह जी इबादत कयो। मुख़लिसन लहू दीन, ख़ालिसतन उन्हीअ जे लाइ। ऐं चए थो वमा उमिरू, अलाह ताला फरमाए थो त अलाह ताला चए थो मां ॿिया के हुकुम ॾिना आहिनि, सिर्फ़ु कहिड़ो इला याबुदुल्लाह मुख़लिसीन लहू दीन, त अलाह सां ख़ालिसन अलाह जी इबादत कयो, इन सां शिरक न कयो। हुनफ़ा सिधो थी व युकीमू सलात, निमाज़ क़ाइमु कयो। व यूतू ज़कात, ज़कात ॾियो। ज़ालिक दीनिल क़य्यिम, इहो आहे सुठो दीन ऐं इहो सचो दीन। सतीं रिक्वायरमेंट अशद हुबन लिल्लाह,
तव्हां सभिनी सां प्यारु कयो था, औलाद सां कयो था, दोस्तनि सां कयो था, लेकिन असुलु तव्हांखे अलाह सां शदीद मोहबत करणी आहे। छो त उहो तव्हांजो ख़ालिक़ु आहे, उन तव्हांखे पैदा कयो आहे, तव्हांखे पीउ पैदा कोन कयो आहे, तव्हांखे अलाह पैदा कयो आहे। हाणे अलाह साईं फरमाए थो क़ुर में, ममिन नास में यतखिज़ मिन दूनि लाइ अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह। चए थो के वरी माण्हू बुज़ुर्गनि खे एॾी था उन जी बारे में ॻाल्हियूं कनि ऐं सम्झनि था त सभु कुझु उनजे हथ में आहे। जीअं टीवीअ चवंदा आहिनि त गोस पाक के हाथ में पूरी दुनिया आहे, ऐं गोस पाक जेको सो उन खां अलाह पुछी कमु थो करे। त अहिड़नि माण्हुनि खे त चवंदा हिकिड़ा माण्हू आहिनि मिन नास में यतखिज़ मिन दूनि अंदादन, ऐं के अहिड़ा आहिनि जो अलाह खां सवाइ किन हस्तियुनि खे वठी युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह, एॾी था उन्हनि सां सचाई मोहबत ॾेखारनि जेतिरी अलाह सां करणु खपे। वल्लज़ीन आमनू, लेकिन जेके हिन क़ुर जा सम्झू आहिनि, ईमान इतां हासिलु कनि था, अशद हुबन लिल्लाह, उहे अलाह सां शदीद मोहबत कनि था। वलव यरल लज़ीन ज़लमू, इहे जेके शिरकु कनि था, क़यामत जे ॾींहं ते जॾहिं साम्हूं थींदा, इज़ यरउनल अज़ाब, जॾहिं अज़ाब ॾिसंदा, पोइ ओॾी महिल छा चवंदा, अनल कुवत लिल्लाह जमी, हाय घोड़ा मरी वियासीं, सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखियो वेठो, असां त हरू भरू हिन मोहलनि खे बि पावर ॾिना। वनल्लाहु शदीदुल अज़ाब, हाणे कुझु कोन थींदो, अलाह सख़्तु अज़ाब वठंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, पुछंसि त अन अब्दुल्लाह काल कुल्तु या रसूलल्लाह अय्यु ज़म्ब आज़म, चईसीं गुनाह त घणा आहिनि पर वॾे में वॾो कहिड़ो गुनाह आहे? चए थो अंतज लिल्लाह निदन व ख़ल्क़, कुंज तूं अलाह सां शरीक मुक़ररु करी, हिन त काइनात था हलाइनि, तव्हांजा कम था कनि, अलाह खां पुट वठी ॾियनि था, उहो ख़ल्क़ जॾहिं की पैदा तोखे अलाह कयो आहे, इहो वॾे में वॾो गुनाह इहो आहे। अठी शर्त जेको आहे कलमे जो, फमन यखफुर बि तागूत, माना बातिल निज़ाम खे पंहिंजो इनकार कजे। फमन यखफुर बि तागूत, जेको बातिल निज़ाम जी खे इनकार करे थो, उनजो कुफ़ुर करे थो, व युमिन बिल्लाह, ऐं अलाह ते ईमान आणे थो, फ़क़त दिस्तमसक बिउरवतुल वुस्का, उन हिकिड़ी मज़बूत रसीअ खे पकड़ियो आहे, लन फिसा, भला कॾहिं कान टुटंदी। वल्लाहु समीउन अलीम, अलाह ॿुधे बि थो, अलाह ॾिसे बि थो। नाई रिक्वायरमेंट जेका आहे, वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, माना जॾहिं मरो न त उन वक़्त ताईं तव्हां पक्का मुस्लमान थी चुका हुजिजो, काफ़र थी न मरो, शक में न मरो, शिरकु करे न मरो। या लज़ीन आमनू, ए ईमान वारो, या लज़ीन मुत्तक़ुल्लाह, अलाह जी तक़वा अख़्तियार कयो, हक़ तुक़ा, एतिरो अलाह खां डिॼो, एॾो अलाह जा हुकुम वञो जेतिरो जो हक़ु आहे। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, ऐं मरण न मरिजो जेसि ताईं तव्हां इस्लाम आणे न मरो या अलाह जे हुकुमनि ते न हलो। हिन में मिशकात मसाबी में अचे थो त हज़रत इब्न अब्बास रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, अलाह हुनजे दिलनि में रोब विझी छॾींदो, ऐं जंहिं क़ौम में ज़ना आम थी वेंदी उन्हनि में मौत वधी वेंदो। हे जेको ठा मरनि पिए था न, कॾहिं दिलि जो दौरो सुतो आहे उथियो कोन, इहा ज़ना जे नतीजे में रिएक्शन थो अलाह साईं करे। जॾहिं ज़ना वधी वेंदी त उन्हनि में मौत वधी वेंदो। जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु करे। हे जेके दुकानदार वेठा आहियो, खंडु तोरियो था, अटकल करे कान न हणो या कूड़ा वट न रखो, जेकॾहिं तव्हां इहो कंदव त तव्हांजो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो। ऐं जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी उन्हनि में क़त्ल व गारतगिरी आम थी वेंदी। हाणे आहे न, तंहिंजे करे अलामा इक़बाल बि इन सिस्टम खे हीअं डिक्लेयर करे चयो, चए थो परवाज़ है दोनों की इसी एक फ़िज़ा में, कर्ज़ का जहाँ और शाहीन का जहाँ और, अल्फाज व मानी में तफ़ावत नहीं, लेकिन मुल्ला की अज़ा और मुजाहिद की अज़ा और। हाणे अचूं था जेके 10 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांजे हिन कलमे खे माना ख़तमु थियूं करे छॾनि, कलमे ते पोइ तव्हांजो अमल नथो रहे। 10 शयूं अहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं? नंबर 1, इन्नहु मन युशरिक बिल्लाह, जेको अलाह सां शिरक कंदो। शिरक माना अलाह खे छॾे ॿिए खां घुरिजे त तूं अलाह जो वली अलाह खां कमु कराए ॾे, इहो शिरक आहे। रीज़न हिन जा 2 टे आहिनि। हिकिड़ो त जंहिं वलीअ खे तव्हां सॼो था उहो मरी वियो आहे ऐं उनजो रूह हींअर जन्नत में आहे, हिन क़बर में आहे ई कोन, त आवाज़ ई कोन थो ॿुधे, माना इहो आवाज़ ई छुटो। हा, जेकॾहिं हिन दुनिया में को माण्हू तव्हां ॻाल्हायो था उहो तव्हांखे ॿुधे थो ऐं उहा शइ जेका गुरू वटि आहे त इहो शिरक न आहे। इन लाइ क़ुर जे तावन अला बिर व तक़वा, हिन दुनिया में हिक ॿिए सां तावन कयो नेकीअ में भलाईअ में। तंहिंजे करे इहे जेके हिंदुनि त वरी जेका मूर्ति लॻाई उहे त चवनि था त जेके असांजा वली बुज़ुर्ग आहिनि भॻवान वटि वेठा आहिनि पर हितां आवाज़ु नथो वञी सघे त इहा असां मूर्ति मोबाइल लॻाई आहे जेका हुनखे आवाज़ थी पहुचाए।
अलाह वरी इन्हनि खे बि पकड़ियो आहे, चलो तव्हां चओ था त तव्हांजी मूर्ति उते आवाज़ु पहुचाए थी, माना उहे ॿुधनि था त उहो जवाबु त ॾियनि न, या कहिड़ी मोबाइल आहे तव्हांजी जो आवाज़ु वञे थो वरी आवाज़ु अचे कोन थो। अलाह ताला इन सभिनी खे सुख करे छॾियो आहे क़ुर में। सो चए थो त जेको शिरक कंदो फ़क़त हरम अलाह आहे जन्नत, अलाह हुन ते जन्नत हराम करे थो, मावाहू नार, इन जो जहन्नम में ठिकाणो आहे, वमा लिज़ालिमीन अंसार, इहे अहिड़नि मुशरिकनि जे लाइ को मददगार कोन्हे। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ीउद्दीन लाखो। असां कलमे ते पे ॻाल्हायो त 9 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांजे कलमे खे हक़ु साबित थियूं कनि, माना तव्हां वाक़ई कलमे ते अमल था कयो। वरी 10 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां कंदव त माना ॼण तव्हां कलमे ते तव्हांखे यकीन ई कोन्हे। तंहिंमां हिकिड़ी ॻाल्हि जेका मूं ॿुधाई त शिरक करणु, जेको शिरक करे थो अलाह ते जन्नत हराम करे थो। ऐं ॿियो वरी आहे त ला तजल मा अल्लाह इलाहन आख़िर, यानी अलाह सां गॾु कंहिं ॿिए हस्तीअ खे तव्हां न ॻंढियो त हीअ बि कर्म करे थो अलाह बि करे थो। फ़तक़द मज़ूमन मक़सूला जे इहो कंदव त तव्हां ख़्वार थी तव्हां वेठा हूंदव। टियों जेको रोके थो, अलाह फरमाए थो त इतब मां उही इलेक में रबिक, हे जेको क़ुर तव्हां ॾे अलाह मोकिलियो आहे न, इन्हीअ जे आयतुनि खे पढ़ी इन ते कोशिशि करे अमल कयो। ला इलाहा इल्लाहू, अलाह सां गॾु को शरीक कोन्हे को, उहो आरिज़ मुशरिकीन, बाक़ी जेकॾहिं अञा बि हिन क़ुर जी मौजूदगीअ में शिरकू कनि था, तव्हां उन्हनि खां पासो कयो, उनजे पोयां न लॻो। चोथों जेको कलमे खे जेको बेमाना करे थो, वमई युशा के रसूल मिम्बाद मां तबईन लहुल हुदा, जेको अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त करे थो जॾहिं की उन्हनि ज़ाहिर करे छॾियो आहे त हिदायत कहिड़ी आहे। व यतबे ग़ैर सबीलिल मोमिनीन, ऐं अहिड़ो रस्तो थो वठे जेको मोमिलनि वारो रस्तो न आहे, त पोइ नुवली ही मां तवल्ला, त अलाह चए थो पोइ मां बि तोखे हिन बुछड़े रस्ते ते जॾहिं मुंहुं कयो थी ओॾां ई करे छॾींदुसि। पर नुसल ही जहन्नम, इन जो पहुचणु थींदो जहन्नम में, वसात मसीरा। ॿी ॻाल्हि उन खां पोइ पंजो आहे वल्लज़ीन कफ़रू फ़तसन लहुम व अज़ल आमालहुम, चए थो त जेके कुफ़ुर अञा बि कनि था त पोइ इन्हनि जा अमल सभु चढ़जी वेंदा। ज़ालिक बि अनहुम करहियूं मां अंज़ल्ला, छो त इहे छो काफ़र थिया आहिनि, छो जेको अलाह क़ुर में शइ इन खां नफ़रत था कनि, क़ुर में जेके हुकुम आहिनि इन खां नफ़रत था कनि, फ़अहबत अमालहुम, त पोइ हिननि जा अमल मां सभु चटो करे छॾींदुसि। छहों जेको आहे कुल बिल्लाहि व आयाती रसूली कुंतुम तस्तहज़ून, छा तव्हां अलाह ऐं अलाह जे रसूल खे जी ॻाल्हियुनि ते तव्हां इन सां इनखे ॼटकी ॻाल्हि था सम्झो या इन ते तव्हां मश्करी था कयो। ला तज़रू, अॼु जहन्नम में इहा बहाना न कयो। कद कफ़र तुम बाद ईमान हूं, तव्हां ईमान आणे कलमो पढ़ी वरी कुफ़ुर कयो आहे, हींअर जहन्नम में बहाना न कयो। वरी सतों जेको आहे जेको कलमे खे बेमाना थो करे, वतबहू मां ततलू शयातीन अला मुल्क सुलेमान, ऐं जेको आहे सो वमा कफ़र सुलेमान अला किन शयातीन कफ़रू, त जेके शैतान हा सुलेमान जे ज़माने में जेके उहे चवंदा त माण्हुनि जे पोयां हलंदा, त वमा कफ़र, त सुलेमान अलैहिस्सलाम हुनजे चवण ते कुफ़ुर कोन कयो, वला किन शयातीन कफ़रू, शैतान कुफ़ुर कंदा। युअल्लिमून अन्नास सिर, ऐं माण्हुनि खे जादू सेखारींदा पॉइंटुनि सां। वमा उनज़िल अला मलकैन बाबिल बि हारूत मारूत, इहे 2 फ़रिश्ता हा जेके आज़माइश लाइ माण्हुनि खे जादू सेखारींदा हुआ। अठों आहे या लज़ीन आमनू ला तत्तख़िज़ुल यहूद व नसारा ओलिया, चए थो हे जेके ॿियनि मज़हबनि वारा आहिनि जेके क़ुर खे नथा मञनि, जीअं यहूदी आहिनि, ईसाई आहिनि, इन्हनि सां पकी यारी न रखो। ओलिया बादुम ओलिया बाद, इहे हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। वमई यतवल्लहुम मिनकुम, जेकॾहिं तव्हां इन्हनि खां सची यारी कंदो, भई कमकार लाइ मना कान्हे का, फ़इन्नहु मिनहुम, त तव्हां बि इन्हनि मां काउंट थींदो। इन्न अल्लाह ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, ज़ालिमनि खे अलाह हिदायत कोन। 9 वमई यतबे ग़ैर अल इस्लाम दीनन फलम युक़बल मिन्हु, बाक़ी तव्हां इस्लाम खे छॾे कंहिं ॿिए सिस्टम या ॿिए दीन जे पोयां हलंदव त अलाह चए थो इहो मां क़बूल न कनि, छो त मूं तव्हांखे क़ुर ॾेई छॾियो आहे। उहो फ़िल आख़िरत में ख़ासिरीन, ऐं आख़िरत में उहो खसारे में हलियो वेंदो। आख़िरी अचे थो वमा ख़लक़ना समावात वल अर्द वमा बैनहुमा इल्ला बिल हक़ व अजल मुसम्मा, चए थो हीअ जेका मां ज़मीन आसमान पैदा कई अजाई कान पैदा कई आहे, ऐं इन जो को टाइम आहे जॾहिं मां हिनखे ख़तमु कंदुसि। वल्लज़ीन कफ़रू अम्मा उनज़िरू मुइरदून, पर काफ़र उहे आहिनि जिन खे ड्रेॼारियूं था पर उहे इन ॻाल्हि ते हलनि कोन था।
हाणे इहे हिन 10 शयूं जिन खे असांजो कलमो माना बेमाना थी फ़ाइदो कोन थो हुजे, ऐं 9 शयूं ॿुधाईमाम जेके कलमे जे लाइ ज़रूरी। हाणे मुंहिंजो टाइम ख़तमु थियो आहे, मां एज़ यूजुअल क़ुर शरीफ़ खे विचां खोली विचां ॾिसां त उते अलाह अॼु असांखे छा थो चए, छो त हीअ ज़िंदा किताबु आहे, हीअ ज़िंदा सिचुएशन खे क़ुर कवर करे थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। अलाह फरमाए थो वमा अंज़लना अलैकल किताब, चए थो असां तव्हां ते किताब रुॻो इन लाइ नाज़ुल कयो आहे त जंहिं ॻाल्हि में तव्हांखे इख़्तिलाफ़ आहिनि त इन्हीअ ते इहो क़ुर तव्हांजो फ़ैसिलो करे। वहुदऊं व रहमत लि क़ौम युमिनून, ऐं ईमान वारी क़ौम खे रस्तो ॾेखारे। अलाह चए थो वल्लाहु अंज़ल मिन समा, मान आसमान मां जॾहिं अलाह ताला पाणी नाज़ुल करे थो, फ़अहया बिल अर्द बाद मौत, मुअल ज़मीन जहिड़ी थी वञे। इन फ़ी ज़ालिका लआयात लिक़ौम यसमऊन, जेको क़ुर खे तवजो सां ॿुधनि, निशानीअ माना तव्हां बि मरण खां पोइ ईअं उथंदव पहिरीं। सुभान अल्लाह। जेतो त अलाह साईं फरमाए थो इन लज़ीन युहिबून अन तशीअल फ़ाहिशतु फ़िल लज़ीन आमनू, जेके माण्हू मुआशिरे में बदकारी था फैलाइनि, वीडियो था हलाइनि, माण्हुनि खे गुमराह था कनि, माण्हुनि खे चवनि था त जुआ जा अचे पैसा कयो त कुणो निकिरंदो तव्हांजे लाइ, जेके कोशिशि करे ज़ोरी करे माण्हुनि में बदकारी ऐं तोहमत पखिड़जण खे पसंदि कनि था, चाहे कनि नथा कनि पर चवनि था त इहो सिस्टम सही आहे। लहुम अज़ाबुन अलीम फिल दुनिया वल आख़िरत, हिननि जो हिन दुनिया में बि ॾुखो ईंदड़ अज़ाब हिते बि मिलंदो ऐं आख़िरत में। वल्लाहु यालमु अंतुम ला तअलमून, अलाह चए थो मूंखे ख़बर आहे तव्हांखे ख़बर न आहे त इहो सिस्टम ग़लति आहे। तंहिंजे करे हर उहो माण्हू जेको यूट्यूब ते ॿियनि शयुनि में बुराई थो फैलाए, माण्हुनि खे गुमराह थो करे, मोल वारनि ॾे उन्हनि खे सॾ थो ॾिए त फलाणो कमु थो करे, जेको वेठा चवनि त दाता साहब की घोड़ी उही अंधेरी राति, अलाह चए थो इन लाइ दर्दनाक अज़ाब थींदो। बिस्मिल्लाह। वरी विचां खोलियूं था रब साहिब चयो अर रहमान, माना अलाह चए थो अलाह वधि में वधि रहम कंदड़ आहे। अल्लमल क़ुर, ऐं एॾो वॾो रहम वारो आहे जो हुन इंसान खे क़ुर ॾिनो आहे त जीअं सॼो रस्तो मिले। ख़लक़ल इंसान, वरी इंसान खे पैदा कई। अल्लमहुल बयान, वरी हुनखे ॻाल्हाइणु सेखारियईं। हाणे ॾिसो न, 4 शयूं अलाह थो चए त अर रहमान, माना अलाह जी वॾे में वॾी रहमत कहिड़ी आहे। पहिरियों नंबर अल्लमल क़ुर, माना पहिरीं अलाह साईं क़ुर ठाहे रखियो त इंसान हिन खे पढ़ंदो। वरी पोइ ख़लक़ल इंसान, पोइ उन खां पोइ इंसान पैदा कयो अथई, माना कोर्स पहिरीं ठाहे छॾियो अथसि, उन खां पोइ इंसान खे पैदा थो करे। वरी अल्लमहुल बयान, माना इंसान जे पैदा करण खां पोइ जेका हिन खे हिकिड़ी शइ जेका सभिनी शयुनि खां अहम ॾिनी अथई, हालांकि ॿियूं कहिड़ियूं अहमनि ॾिसूं था, अखियूं बि अहमनि, कन इहे बि आहिनि, हथ बि अहमनि, पर हिते थो चवे न अल्लमहुल बयान, त असां तव्हांखे ॻाल्हाइण जी टेक्निक ॾिनी। इहा ॾुख में ॾुखियो कमु आहे, छो त ॻाल्हाइण जे लाइ पहिरीं त तव्हांखे लफ़्ज़नि जी ख़बर हुजे ऐं उहे तव्हांजे ब्रेन मेमरीअ में ज़ख़ीरो थियल हुजनि। मिसाल तौरु मां चवां थो हीअ किताबु आहे, हीअ कंप्यूटर आहे ऐं हीअ गुल आहिनि। हाणे कंप्यूटर बि ज़हन में हूंदो तॾहिं त वात मां कढंदुसि न कंप्यूटर, किताब बि हूंदो ज़हन में त कढंदुसि गुल, त इहे पहिरीं त मेमरीअ में हुजनि। उन खां पोइ जेको मां जुमिलो कढां थो, फ़ौरन ब्रेन जेको आहे सो उनखे सीक्वेंस में आणींदो। हाणे मां चवां गुल किताब में, कंप्यूटर किताब, त इहो लफ़्ज़ ई कोन थो ठहे। इहा जेका सीक्वेंस ठहंदी इहो बि ब्रेन उते फ़ैसिलो कंदो, ऐं पोइ उहो ब्रेन वायरलेस सिस्टम सां या तारुनि जे रस्ते हिन वात में आणींदो ऐं ज़िबान खे डायरेक्शन मिलंदो। हाणे किताब त ज़िबान जी गोल थी वञे, हा वञा थो त ज़िबान जी खुॾी वई, माना जेका वकड़ हणे थी ज़िबान, इहो बि कंप्यूटराइज़ सिस्टम आहे ब्रेन जो, तॾहिं त लफ़्ज़ निकिरनि था। वरी इन्हीअ जॾहिं ज़िबान वकड़ हणे थी त जेका फिफड़ मां हवा अचे थी उहा बि उन मिक़दार ते निकिरे थी जेका उन लफ़्ज़ जे ॻाल्हाइण लाइ ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं वॾो लफ़्ज़ आहे त वरी घणी हवा थी निकिरे, त फिफड़ मां हवा जो निकिरणु, ज़िबान जो लफ़्ज़ खे ठाहिण लाइ वकड़ हणणु, वरी इहे लफ़्ज़ मेमरीअ मां कढणु, वरी उनखे सीक्वेंस में विझणु, ऐं पोइ इहो माण्हू ॻाल्हाए थो। त इहा आहे वधि में वधि टेक्निक जंहिंजो अलाह साईं चए थो त मां इंसानु पैदा करण खां पोइ जेको उन मथां वॾे में वॾो अहसान कयो आहे, मां हिन खे बयानु करणु
जी टेक्निक ॾिनी आहे। चोथों दफ़ो हे आख़िरी दफ़ो कढूं था, चए थो वलौला अन तुसीबहुम मुसीबतुन, चए थो जॾहिं बि ईअं न हुजे हा त तव्हांखे मुसीबत आई आहे बिमा क़दमत ऐदीहिम, इहे तव्हांजे पंहिंजे करतूतनि जो नतीजो आहे। फयक़ूलून रब्बना लौला अरसत अलैना रसूला, ऐं पोइ वरी तव्हां चओ हा त असां ॾे रसूल छो न आया, फनतबिउ, त असां उन ते हलूं हा, नतब आयत क नकून मिनल मोमिनीन, माना जे मां रसूल न मोकिलिया पोइ वरी ईअं चवनि हा त असां ॾे तो रसूल। आख़िर में तकड़ में कढां थो, टाइम ख़तमु थी वियो आहे। बिस्मिल्लाह रहमान। अलाह फरमाए थो तबारकल्लज़ी, बरकत वारी आहे अलाह सारनि जी ज़ात, इनशा जल लक ख़ैरन मिन ज़ालिक, अलाह तव्हांखे हिन दुनिया खां बि वधीक बहितर शइ ॾिए थो, उहा आहे जन्नातिन तजरी, जन्नत मिन तहतल अनहार, जंहिंजे हेठां वाह वहनि था, व यजल लक कुसूरा, ऐं उते तव्हांखे बालात ॾींदो। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।